गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जेता समुद्र सागर नीर भरिया तेते अवगुण हमारे दया करो किछ मेहर उपावो डूबंदे पत्थर तारे पवन तने संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभूप। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपुए इनके पद वंदन किए नाशे विघ्न ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बाबा नंदराम साहिब की जय। बाबा भगत राम साहिब की जय। आयु लाल सबई काट मुंडाए झूले झूले झूलेला। अचो वाइब्रो मत चला ज्यादा वाइब्रो। अचो मिली करे प्रेम सां पैरों भगवान नाम जो कीर्तन करे वठूं। भाव सां हाजरी लगायो प्रेम सां। कथा में तो असां पहुंची विया आहियूं। हाणे कथा असांजे भीतर पहुंचे ये प्रभु के प्रार्थना कजो कृपा करन प्रभु मेहर कन। अचो पैरों 2 मिनट भजन करे वठूं भाई। हरि का भजन करो हरि है हमारा। हरि का भजन करो हरि है हमारा। हरि का भजन करो हरि है हमारा। हरि का भजन
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। अचो प्यारी साध संगत जी, वॾे भाव सां प्रेम सां सिक ऐं श्रद्धा सां भरिजी करे सभिनीनि खां पहिरियों त असां प्रभुअ जे चरणनि जो ध्यानु कयूं। युगल सरकार भगवान राधा कृष्ण जिन जी कृपा सां असांखे उन्हनि जे प्यारनि भक्तनि जी ही कथा नसीब थी रही आहे, श्रवण जे लाइ मिली रही आहे। भगवान ॾाढा प्रेमी आहिनि इन कथा जा। भगवान खे ॾाढी प्रिय है भक्तमाल, भक्तन जी कथा। चओ हरे राम। तो ॾिसो, कोई शइ अगर ॾाढी हूंदी आहे, ॾाढी प्रिय हूंदी आहे, ॾाढी सुठी लगे, तो वो असां कंहिंखे बाटींदा न आहियूं। चओ हरे राम। हा न, कंहिंखे न ॾींदा आहियूं। अगर कंहिंखे ॾींदा भी आहियूं तो उनखे ॾींदा आहियूं जेको सभिनीनि खां क़रीबी हुजे, जेको असांजो पंहिंजो हुजे। चओ राम। सही ॻाल्हि आहे न भाई। तव्हां वटि कोई बढ़िया अनमोल वस्तु हुजे, कीमती शइ हुजे, उहो तव्हां बाटींदव न? हलो, कंहिंखे ॾींदव भी दया करे तो उनखे जेको तव्हांजो परिचित हुजे, जैसा तव्हांजो प्रेम हुजे, संबंध हुजे, उनखे ॾींदव। तीअं भगवान खे त ॾाढी प्रिय है भक्तन जी कथा, संतन जा चरित्र। तो भगवान भी उन्हनि खे ॾींदा आहिनि जेके प्रेमी हूंदा आहिनि। चओ हरे राम। तो तव्हां असां सभिनीनि ते भगवान अॼु इहो उपकार करे रहिया आहिनि, दया करे रहिया आहिनि, महर करे रहिया आहिनि, जो ये कथा असांखे ॾेई रहिया आहिनि। मां वरी वेनती कंदुमि तव्हांखे कि तव्हां हिते त पहुची विया आहियो, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ऐं भगवान जी कृपा आहे कि समय सां पहुची विया आहियो। चओ राम। पर असली खेल हाणे शुरू थियणो आहे, हा न? असली खेल त हाणे शुरू थियणो आहे भाई। इते पहुची त विया आहियो, पर हाणे तव्हां लाभ भी वठी वञिजो, ध्यान सां कथा ॿुधी वञिजो भाई, ताकि सेवादारनि जेको मिली करे ॾाढो सुंदर आयोजन कयो आहे, उन्हनि जो आयोजन सफल थिए। उन्हनि जो आयोजन तॾहिं सफल थींदो कॾहिं जॾहिं हिते हज़ारनि में भीड़ वेठी हूंदी। न न, उन्हनि जो आयोजन त तॾहिं सफल आहे, भले ही हज़ारनि जी भीड़ हुजे, पर उन्हनि मां अगर हिकु भी कोई भगवान सां जुड़ी हो त हिननि जो आयोजन सफल थी वेंदो। कोई हिकु भी, ॿ भी न, अगर हिकु भी कोई भगवान जी भक्ति सां जुड़ी वियो, कंहिंजे भीतर प्रेम उजागर थी वियो, कंहिंजे अंदर भक्ति करण जी तमन्ना जागृत थी वई, तो हिननि जो आयोजन सफल आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ते भगवान असां ते खूब कृपा करे रहिया आहिनि, जो असांखे भक्तमाल जी कथा मिली रही आहे। ॾाढो नंढो सो मां परिचय तव्हांखे भक्तमाल जो ॾियां। वैसे तो ॾाढी महान कथाऊं आहिनि महात्म में भी, पर तव्हां सभिनीनि लगभग ॿुधी आहे ये कथाऊं कि नाभादास जी महाराज भक्तमाल जी रचना कई, महान संत थिया। स्वामी अग्रदास महाराज जा शिष्य नाभादास जी रचना कई, पर उन खां पोइ ॾाढी सरल भाषा में प्रियादास जी महाराज, वृंदावन जा महान संत थिया प्रियादास जी महाराज, उन्हनि ॾाढी सरल भाषा में रचना कई। जीअं रामायण जी रचना वाल्मीकि महाराज कई, वाल्मीकि महाराज, है न? तो उनकी सरल भाषा कई तुलसीदास जी महाराज, तो रामचरितमानस बणजी वियो। तीन नाभादास जी महाराज भक्तमाल लिखियो आहे, भक्तन जी कथाऊं लिखियूं आहिनि, भक्तन जा चरित्र लिखिया आहिनि, पर ॾाढी सरल भाषा में असांजी सुविधा जे लाइ इहो प्रियादास जी महाराज इन जी टीका कई आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। संतन खे त ॾाढी प्यारी आहे भक्तन जी कथा।
साधकन के भी प्यारी आ, पर ये कथा तो भगवान श्री कृष्ण के भी प्रिय है। भगवान श्री कृष्ण भगवान जे भक्तन जे कथाउन में ढाढी रुचि रखंदा आहिनि। हिकड़ा संत चवन पिया कि भैया असां वीचार भी नथा करे सघूं, श्री कृष्ण पंहिंजे भक्तन सां एॾो प्रेम कंदा आहिनि। उहे रोज 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 पंहिंजे प्यारनि भक्तन जी कथा ॿुधंदा आहिनि। अॼु बि वृंदावन में बांके बिहारी मंदिर जे पोइतों संत भक्त वेही करे भगवान के भक्तमाल जी कथा ॿुधाईंदा अथव। अॼु भी नियम छो छो जो भगवान की ये कथा प्रिय है। रोज के नए भक्त जी कथा हलंदी आहे। रोज एडो भगवान प्रेम कंदा आहिनि पंहिंजे भक्तन सां। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव। असांखे कथा मिली आहे तो भैया आदर पूर्वक मर्यादा सां प्रेम सां भाव सां श्रवण कयूं, ॾाढे भाव सां। छो जो इहो उनजो थोड़ो ही अंश, थोड़ा ही छीटा असांजे मथां पइजी वञनि त असांजो बेड़ो पार थी सघंदो आहे। थोड़ो ही प्रेम मिली वञे त चओ राम, थोड़ो ही प्रेम। वो प्रेम तॾहिं मिलंदो जॾहिं असां भाव सां ॿुधंदासीं, प्रेम सां। भक्त बणजी करे ॿुधो, श्रोता बणजी करे ॿुधो भाई। सत्संग ते जॾहिं बि वञो त कुछ ठही करे न, मां बिजनेसमैन आहियां, मां कोई वॾो माण्हू आहियां, मुंहिंजा ॾाढा वॾा कम आहिनि, न। कथा में कुछ बनकर मत जाओ। जब तॾहिं भगवान जी कृपा आहे भाई। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। अच्छा भाई, तव्हां खां आज्ञा वठूं, असां भक्तमाल जी कथा शुरू कयूं। आज्ञा आहे, छो जो असांजे लाइ संगत ई भगवान, ऐं भगवान जी आज्ञा त पहिरों वठणी आहे भक्तमाल कथा जे लाइ। चओ हरे राम। ध्यान ॾेई श्रवण कंदव भाई? हाँ, पक पूरो ध्यान कथा में ॾिजो भाई, विच विच में ॻाल्हाइजो न। हालांकि तव्हां त सभु पुराणी संगत आहियो, पुराणनि खे त सम्झाइणो बि न खपे, तो ध्यान ॾिजो विशेष। हाणे विच में अचवञ बंदि करे छॾिजो, पूरो ध्यान कथा में हुजे। चओ हरे राम। तव्हांजो ध्यान कथा में हूंदो तो भगवान जो पूरो ध्यान तव्हां में हूंदो। इन कथा जे लाइ, इन सत्संग जे लाइ भक्तन ॾाढो परिश्रम कयो आहे, ॾाढो परिश्रम। हलो भाई, ॾाढी प्यारी कथा तव्हांखे ॿुधायूं हिकिड़ी। भगवान विठल जी हिकिड़ी प्यारी भक्ता हुई, जंहिंजो नालो हुयो सखू। सभु नास्तिक हुया, कोई भक्ति, कोई भजन, कोई भगवान के मञण वारो ना उनजो पति मने, ना उनजी सस, ना उनजो सहुरो। कोई भगवान जी भक्ति न करे, उल्टो इनके भी रोक टोक कनि, कोई भजन न करण ॾींदो। ॾींहं रात भगवान जे प्रेम में रोंदी, ॾींहं रात प्रभु सां प्रेम कंदी, भाव सां। अच्छा, वॾी ॻाल्हि, अहिड़े माहौल में भी भगवान जी कृपा महसूस कंदी कि भगवान जी कृपा है। अरे इनमें केड़ी कृपा है, पति मारे तो पोइ भी चवंदी न भगवान जी कृपा है। सस तो एड़ी चित्ती मिली भाई, चवंदा आहिनि सास तो वही जो सास न लेने दे। चओ हरे राम। तव्हां मां भी कई वेठी हूंदियूं भाई सासू मां, तव्हां ॾिसजो। चओ हरे राम। चवंदा आहिनि सास तो वही जो सास भी न लेने दे। वाकई वो एड़ी हुई, सखूबाई जी जेकी ससु हुई, वो एड़ी कि उनखे सॼो ॾींहुं परेशान करे, सॼो ॾींहुं कमु कराए उनखां, सॼो ॾींहुं हे भी कर हो भी कर। भक्तीअ ते कॾहिं सत्संग ते ग़लती सां हली वञे त उनखे उतां पकड़े ईंदी वापसि, और रस्ते ते घटि वधि ॻाल्हाईंदी, अपशब्द ॻाल्हाईंदी। पोइ घर अचे पति त उनखां उनखे खूब चिल्लाईंदी, खूब उनखे डांट ॾींदी। पति त हथ भी खणंदो। चओ हरे राम। पर सखूबाई कॾहिं भगवान के शिकायत न कई। अरे हिकु बार भी भगवान के न चयो कि प्रभु मां कहिड़ी ग़लती कई जो मूंखे अहिड़े घर में मोकिलियो अथई। चओ हरे राम। बस हिकिड़े वचन ते हली सखूबाई, तेरा भाणा मीठा लागे। कि प्रभु हे मुंहिंजा विठल, तू जेको भी कंदे मूंखे ख़बर आहे मुंहिंजे लाइ भलो ही कंदे, मुंहिंजे लाइ सभिनीनि खां जेको सुठी शइ, सुठो हूंदो उहो ही तूं कंदे। ये वचन पालन करे सखू भाई भगवान सां प्रेम कंदी। एक बार जी ॻाल्हि, नदी जे साम्हूं कपड़ा पई धोए त कंहिं ॿुधायो
कि भैया तो की खबर आ पासे में पंडरपुर आ। अच्छा, पंडरपुरा भगवान जो ॾाढो पवित्र स्थान आ, ॾाढो पावन स्थान आ। उते हर एकादशी ते मेलो लगंदो आ। हाणे त विशेष एकादशी अचण वारी तई, हरि प्रबोधनी एकादशी। उनमें त लखन जी भीड़ ईंदी आ भगवान जो दर्शन करण जे लाइ। असांजे गांव मां भी कई श्रद्धालु वेंदा। चओ हरे राम। तू नथी वने? तू तो विठल सां ॾाढो प्रेम कंदी आ। कंहिं अची ॿुधायो त सखूबाई जे अखियुनि में जल भरजी आयो। ओडी मलई प्रण कई चई कुछ भी थे मां त पंडरपुर जरूर वेंदम, भगवान जा दर्शन करेंदम। कदी भगवान जा दर्शन ही न कया। हेॾे पासे में रहा थी, पंडरपुर पासे में आ, और मां कदी दर्शन न करण वई आया। मनी मन विचार थी वियो कि हाणे त मां पंडरपुर वेंदम। कंहिं अची चुगली करे छॾी घर में सस खे कि अरे हिते की तुंहिंजी नुंहं अथई, उते त प्रोग्राम ठाहे वेठी अथई भाई। चओ हरे राम। ओॾे प्रोग्राम ठाहे वेठी अथई। कहिड़ा प्रोग्राम? चए थी कि मां भक्तनि सां संतनि सां पंडरपुर वेंदम, कथा कीर्तन कंदे कंदे, भजन कंदे कंदे, एकादशी उते मनाईंदम। ॾाढो गुस्सो आयो घर वारनि खे। तुरंत विया, हुनजो पति तुरंत वियो, पकड़े वठी आयो। ॾाढो घटि वधि ॻाल्हाई। सस खे बि ॾाढो गुस्सो आयो। चई भैया हिन जो कहिड़ो भरोसो, मतां केॾी महिल हली बि वञे। हिन हिकु कमु करे हिनखे रस्सीअ सां ॿधी छॾ। आंगन में घर जे पोइतों रस्सीअ सां ॿधी छॾी। चओ हरे राम। आंगन में ॿधी छॾियऊं। हो वरी बि चए थी कि माता तू जेको कमु चवंदी मां कंदमि। पति देव तव्हां जेको चवंदव मां सभु तव्हांजी आज्ञा जो पालन कंदमि, पर मूंखे भगवान जा दर्शन करण वञण ॾियो, मूंखे कथा कीर्तन में वञण ॾियो, बसि इन में रोक टोक न कयो। उनखे ॾाढो घटि वधि ॻाल्हायूं। ससु चयो उनखे रोटी पाणी न ॾिजां, ऐं तेसि ताणी न खोलजां जेसि ताणी एकादशी न थी वञे। सभु पंडरपुर मां वापसि अची वञनि, पोइ उनखे 15 ॾींहं पिया। चओ हरे राम। भोजन न ॾियनि, जल न ॾियनि। हाणे सखूबाई रोअण लगी। अॼु जीवन में पहिरों बार उन भगवान खे शिकायत कई। अॼु ताणी कॾहिं कोई शिकायत न कई सखूबाई। पहिरों बार जीवन में भगवान खे मथे ॾिसी ऐं भगवान खे चवण लगी, छोरे कन्हैया, छो मुंहिंजा विठल, तोखे मुंहिंजे मथां एतिरी बि दया नथी अचे? अरे ठीकु आहे, परिवार तू नास्तिक ॾिनो, तुंहिंजो भजन नथा कनि, कीर्तन नथा कनि, सॼो ॾींहुं मूंखां कमु था कराइनि, मूंखे कोई शिकायत कोन्हे, मां सभु कंदमि, पर घटि में घटि मूंखे भक्ति सां त न रोकनि, कथा कीर्तन में त वञण ॾियनि। छा मां एतिरे बि लाइक़ु न आहियां? मुंहिंजा एतिरा बुरा कर्म थियल आहिनि कि मां तुंहिंजे पंडरपुर न अची सघां? सॼो गांव वियो आहे तुंहिंजा दर्शन करण जे लाइ, गीत ॻाईंदे ॻाईंदे, भजन कंदे कंदे, नचंदे नचंदे। छा मुंहिंजी इच्छा न थींदी मां बि पंहिंजे विठल जा दर्शन कयां? ॾाढे प्रेम सां। एॾी को शिकायत बि भगवान की जेके कनि था भक्त, वो केॾी प्रेम सां था कनि, रोई रोई करे। कृष्ण घटि में घटि एतिरी कृपा त कर कि मां तुंहिंजा दर्शन करे सघां, मां बि भक्तनि सां कीर्तन कंदे कंदे तुंहिंजे दर ते अचां, मां बि ॻाईंदी ॻाईंदी अचां। FDJ छा कीर्तन कंदा भाई महाराष्ट्र वारा? जय जय विठल विठल विठला, जय जय विठल विठल विठला, जय जय विठल विठल विठला, जय जय विठल विठल विठला। प्रेम सा माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, ओ कृष्ण विठ्ठल पांडुरंगा, कृष्ण विठ्ठल पांडुरंगा। हाँ जय जय विठ्ठल विठ्ठल विठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठला। गाओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठला। हे माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, ओ कृष्ण विठ्ठल पांडुरंगा, कृष्ण
विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आप गाओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय। सब बोलो सभी गायो भाई। ओ माझा विठ्ठल पांडुरंगा हाँ कृष्ण विठ्ठल पांडुरंगा गाओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल। गाओ हरि बोल। ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। ओ माझा विठ्ठल पांडुरंगा हाँ माझा विठ्ठल पांडुरंगा। ओ कृष्ण विठ्ठल पांडुरंगा कृष्ण विठ्ठल हरि बोल गाइए जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। हाँ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल बोलो बोलो विठ्ठला। हाँ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। ओ माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा। ओ कृष्ण विठ्ठल पांडुरंगा कृष्ण विठ्ठल हरि बोल गाओ ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। हाँ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। हाँ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल हरि बोल हे माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा। ओ माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा। ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। हाँ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। ओ माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा। ओ कृष्ण विठ्ठल पांडुरंगा कृष्ण विठ्ठल गाओ गाओ हरि बोल जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठला। हाँ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। हाँ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। बोलो
वृंदावन बिहारी लाल की श्री जय। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाँ भाई, कथा याद है? कथा याद तो काथे पहुंची कि कीर्तन में खोइजी विया आहियो। जेॾीमहिल कीर्तन हलंदो आहे त असां ॾिसंदा आहियूं कई भाव में विभोर हूंदा आहिनि, कई ॾाढे प्रेम सां कीर्तन कंदा आहिनि, कई संगत जे अखियुनि मां कई प्रेम में खोइजी वेंदा आहिनि। उन्हनि खे लॻंदो आहे बसि असां आहियूं ई न भाई न प्रांगण में, न हॉल में, खोइजी वेंदा आहिनि। उन्हनि खे ॾिसी ईअं लॻंदो आहे कि जेकर इन्हनि जो कुझु 1% ई भॻवानु असांखे ॾेई छॾनि प्रेम, त वॾी कृपा थी वेंदी। चओ हरे राम। जेके खोइजी था वञनि, जेके सुध बुध, जिन खे ध्यानु ई कोन्हे कि असां काथे आहियूं, किथे वेठा आहियूं, अहिड़ो ई कीर्तन कयो सखूबाई। चओ हरे राम। भगवान खे अॼु शिकायत बि कई कि घटि में घटि मूंखे अहिड़े परिवार में त मोकिले आ प्रभु जेके भक्ति कथा कीर्तन जो सत्कार कनि, मर्यादा सम्झनि, जेके मूंखे भक्तिअ में रोक टोक न कनि। शिकायत कई त भगवान जी शिकायत ॿुधी भाव विभोर थी विया। प्रभु कथा में लिखियल आहे भगवान रही न सघिया। भगवान तुरंत तैयारी कई। माता रुक्मणी पुछे थी भगवान खां कि प्रभु काॾे था वञो? तॾहिं भगवान छा चयो ख़बर अथव? भगवान चयो मां पंहिंजे भक्त जा दर्शन करण थो वञा। चओ हरे राम। अरे भगवान तो वो है ना जिनके दर्शन भक्त करते, पर भगवान यहां कह रहे हैं कि मैं जा रहा हूं अपने भक्त के दर्शन करने। माता रुक्मणी पूछी थी प्रभु केर केड़ो भक्त? तॾहिं भगवान चवनि था हा हिकिड़ी मुंहिंजी भक्त आहे सखूबाई, उन वटि वञा थो। भगवान हली आया। हिकिड़ो भगवान बढ़िया साधारण रूप धारण करे उते पहुता। भगवान अची करे सखूबाई के हिलायो। अहिड़ी हालत हुई कुछ ॾींहंनि खां उन जल बि न पीतो, भोजन बि न खातो। घर वारा रुगो मार पीट कंदा हुया उन सां, अपशब्द ॻाल्हाए हली वेंदा न। भोजन ॾिनो न पाणी ॾिनो। भगवान आया हिकिड़े बढ़िया सुंदर रूप धारण करे स्त्री जो। उते अची करे भगवान चवनि था ओ सखूबाई, धीरे सां, ओ सखूबाई। हा तूं केरु आहे भाई? छा थी वियो? तोखे भगवान जे दर्शन जे लाइ पंढरपुर वञिणो आहे? हा वञण त चाहियां थी, पर घर वारनि ॿधी छॾियो आहे। तुरंत भगवान बंधन खोलिया। बंधन खोलण त भगवान जो ई कमु आहे। भगवान तुरंत बंधन खोलिया। चवनि था हाणे तूं वञ भाई, जल्दी वञ, तूं आजा तां, डुक पाए वञ। अरे पोइ हिते केरु बीहंदो? मुंहिंजे घर वारा मूंखे न ॾिसंदा त पंढरपुर ताणी बि पहुची वेंदा मूंखे मारण जे लाइ। भगवान चवनि था हितां जी चिंता तूं न कर, तूं वञ, जल्दी वञ। उहो संत भक्तनि जी मंडली वञई थी, उन्हनि सां गॾु हली वञ। सखूबाई तुरंत डुकी, तुरंत थोड़ो बि वीचार न कयो। संतन भक्तन सां हली वई। वरी जय जय विठल, जय जय विठल कंदे कंदे पंढरपुर पहुची वई। हिते भगवान पंहिंजो पाण खे ॿधी छॾियो सखूबाई जो रूप धारण करे। चओ हरे राम। पति रोज ईंदो, रोज कुछ घटि वधि शब्द ॻाल्हाईंदो, भोजन न ॾे। हिकु ॾींहुं पतीअ खे बि दया आई कि भैया हाणे हिनखे खोले छॾियूं, ख़बर न आहे एॾनि ॾींहंनि खां भोजन बि न खाधो अथई, जल बि न पीतो अथई, कुछ थी न वञे। पति आयो, चई तुंहिंजे मथां दया थी अचे। कंहिंखे थो चए? भगवान खे। हाँ सखूबाई जे रूप में केर बीठा आहिनि भैया? श्री भगवान बीठा आहिनि। भगवान विठल अची बीठा आहिनि। उन्हनि खे अची चए थो तुंहिंजे मथां दया थी अचे। अची भगवान जी रस्सी खोली। कई संत ॿुधाईंदा आहिनि, असांखे त ॿुधाइण में बि भउ थींदो आहे। चवंदा आहिनि कि 3-4 ॾींहं भगवान सखूबाई जे रूप में बीठा हुया न, त हुनजो पति अची करे डंडनि सां मारींदो त भगवान डंडनि जी मार बि सहन कंदा। चओ हरे राम। हिकिड़ा संत चवंदा आहिनि हा छो न सहन कंदा? जॾहिं भगवान जे प्रेम जे ख़ातिर सखूबाई मार खाधी आहे, त पोइ सखूबाई जे प्रेम जे लाइ भगवान बि मार खाधी त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। चओ हरे राम। भगवान सोचो जंहिंजे इशारे सां प्रलय थी वञे, उहे भगवान पंहिंजे भक्तनि जे लाइ डंडा बि था खाइनि। 4 ॾींहं पोइ जॾहिं रस्सी खुली, पति घर अंदर वठी आयो त ससु त ससु हुई, त उन तुरंत ओॾी महिल ई गुस्सो कयो हा वञ, जल्दी वञ, रसोई में वञ, भंडारे में वञ, भोजन ठाहे सभिनीनि जे लाइ। अॼु भंडारो ठाहियो भगवान पंहिंजे हथनि सां।
भगवान भंडारो ठाए करे जेॾीमहिल थाली परोसे सभिनीनि खे ॾिनी, हिकु हिकु कौर जेॾीमहिल हिकु हिकु गिरो जेॾीमहिल उन्हनि खाधो परिवार वारनि, त सभिनीनि हिकु साथ सखूबाईअ खे ॾिठो कि अरे एॾनि सालनि खां तूं रोटी थी ठाहे पर अॼु भोजन में जबरदस्त स्वाद आहे। चओ हरे राम, अॼु त जबरदस्त स्वाद आहे। जीवन में कथा में लिखियल आहे, जीवन में पहिरों बार उनजी ससु बहू चयो सखूबाईअ खे, बहू भोजन त जोरदार ठाहियो अथई। भगवान मनी मन चवंदा, हा भैया त्रिलोकीनाथ तव्हांजे लाइ भंडारा ठाहींदो त स्वाद कीअं न ईंदो। चओ हरे राम, जंहिंजे साम्हूं 56 भोग पिया हूंदा आहिनि सदाई, उहो तव्हांजे लाइ अची भंडारा ठाहींदो त भैया स्वाद कीअं न हूंदो। अॼु भाव बदिलजी विया परिवार वारनि जा। जेकी ससु ॾींहुं राति उनखे कमु कराईंदी, अॼु उनखे चवण लॻी थोरो तूं आराम बि कर। चओ हरे राम, थोरो आराम बि कर। गॾु विहारण लॻी उनखे, भाव बदिलजी विया। पति जेको प्रेम न कंदो, कॾहिं पतीअ जो प्रेम न मिलियो सखूबाईअ खे, उहो पति बि प्रेम करणु लॻो। चओ हरे राम। अरे हिक ई ॾींहं में भगवान पूरी दशा बदिले छॾी घर जी। सभु प्रेम करण लॻा सखूबाईअ सां। भगवान सब नेम निभाया, सब नेम। जूठा बासण भी धोईंदा भगवान, कपड़ा लट्टा भी धोईंदा, गृहस्थ जा जेके कम थियन, परिवार जा जेके कम हुजन, भगवान सब कंदा सखूबाई जे चलते। और सखूबाई पंढरपुर पहुती, कीर्तन कंदे कंदे भगवान विठल जा उन पहिरों बार जॾहिं दर्शन कया, त अहिड़ा दर्शन कया कि अखियुनि में केवल आंसू हुया, भगवान नजर न पिया अचनि। चओ हरे राम। वो बार बार गोड़ा पंहिंजा उघी करे भगवान जा दर्शन करण लगी, भगवान के निहारण लगी। पोइ त उते ही नचण भगवान जे कीर्तन में खूब नची, खूब नची। मनी मन प्रण करे वतो कि हाणे मां पंढरपुर छॾे काॾे न वेंदुमि, पंहिंजे घर भी न वेंदुमि। चओ हरे राम। मनी मन प्रण थियो। हिते वीचारा भगवान चिंता में पइजी, अरे वापस न ईंदी त जीवन भर नौकरी करणी पवंदी भैया हिते। हाँ, जीवन भर भोजन भंडारा ठाहिणा पवंदा। सखूबाई चयो बस हाणे मां पंढरपुर छॾे न वेंदुमि। नचण लगी, ॻाइण लगी। अंत त ईअं थियो कि नचंदे नचंदे, ॻाईंदे ॻाईंदे भगवान के जेॾीमहिल हुन प्रणाम कयो त पोइ सखूबाई उथी न। चओ हरे राम। उते ही पंहिंजा प्राण छॾे छॾिया। भक्तजन आया, उन्हनि ॾिठो कि भैया कंहिं भक्ता हिते अची प्राण छॾिया आहिनि। सब सखूबाई के प्रणाम करण लगा, उन्हनि जे शरीर के, कि ॾाढी महान आहे जे भगवान जे धाम में पंहिंजो शरीर जो त्याग कयो आहे। कुछ ब्राह्मण आदि उते हुया, उन्हनि अंतिम संस्कार भी कयो सखूबाई जो। उन्हनि मां हिकिड़ो ब्राह्मण हुयो जेको उन ही नगर जो, जंहिं नगर जी सखूबाई हुई, उहो सुञाणे वियो कि हे त असांजे नगर जी भक्त आहे, इन जो नालो त सखूबाई आहे। अंतिम संस्कार थी वियो। चओ हरे राम। ऐं हिते वीचारा भगवान उहे भक्त जे ख़ातिर, पंहिंजे सखूबाई जे ख़ातिर सब कर्म करे रहिया आहिनि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। भगवान सब था कनि। पति जीअं तो चए भगवान कनि था, ससु जीअं थी चए भगवान कनि था, चुपचाप कनि था। सभिनीनि जो प्रेम थी वियो आहे। हाणे माता रुक्मणीअ ॾिठो वैकुंठ मां कि अरे ए सखूबाई त पंहिंजो शरीर, पंहिंजो चोलो त्याग करे छॾियो आहे। ऐं हिननि ब्राह्मण ते हिन जो अंतिम संस्कार भी करे छॾियो आहे। कथा में चवनि था कि सिधो रुक्मणी माता आई मुक्तिधाम शमशान घाट ते, जाते सखूबाई जी चिता जली रही हुई। वो हड्डियूं खणी खणी करे, समेटे करे, इकट्ठो करे, ऐं भगवान के प्रार्थना कई। कंहिं? माता रुक्मणी प्रार्थना कई ऐं कृपा कई माता रुक्मणी, त सखूबाई वरी जीवित थी वई। चओ हरे राम। वरी जीवित थी वई। शरीर जो त्याग करे चुकी आहे सखूबाई, पर माता रुक्मणी उन्हनि खे वरी जीवित कयो। माता रुक्मणी जा दर्शन कया, सखूबाई धन्य थी वई। माता अॼु तव्हां कृपा कई अथव, दर्शन ॾिना अथव। माता रुक्मणी चए थी हाणे तूं बि हिकिड़ी कृपा कर। छा थियो? मुंहिंजो पति तुंहिंजे घर में मजदूरी तो करे भैया। चओ हरे राम। मूंखे चई विया कुछ ॾींहंनि में ईंदुमि, ॾाढा ॾींहं थी विया आहिनि, वापसि न आया आहिनि। तूं बि मूं ते दया कर, तूं जल्दी वापसि पंहिंजे गांव वञ त मुंहिंजो भगवान, मुंहिंजो पति घर वापसि अचे। सखूबाई रोअण लगी। चई अच्छा, वो सखी, वो गोपी जेकी आई उहे भगवान आहिनि, भगवान विठल आहिनि? चई हा, उहे तुंहिंजे लाइ आया। तुंहिंजी इच्छा हुई न पंढरपुर वञी भगवान जा दर्शन कयां? हा, त उहो कामना पूरी करण जे लाइ भगवान तुंहिंजे घर नौकरी था कनि।
भगवान तुंहिंजे घर जा सभु कम था कनि, जल्दी वञ जल्दी वञ। सखूबाई डुकंदी आई। जीअं ई सखूबाई आई तो भगवान अंतर ध्यान थी विया। चओ हरे राम। सखूबाई जीअं आई घर में, घर जा माहौल ॾिठई त ॾिसण लॻी, चई इहो उहो ई ससु आहे जेकी मूंखे मारंदी, जेकी मूंखे घटि वधि ॻाल्हाईंदी, इहो उहो ई पति आहे। सभु हाव भाव बदिलजी विया आहिनि। हे त सभु प्रेम था कनि। हाणे मूंखे प्रेम सां सॾु था कनि, बहुरानी बहुरानी था चवनि, प्रेम सां गॾु विहारे खाराइनि था। कॾहिं उन्हनि रोटी न पुछी मूंखां जीवन में। ये उहे ई आहिनि। ये त सभु मुंहिंजे भगवान विठल जो कमाल आहे। सखूबाई पंहिंजे दिनचर्या में लॻी वई। हाणे उहे ब्राह्मण हिकु ॾींहुं वापसि आयो, जंहिं संस्कार कयो, अंतिम संस्कार। उन सोचियो भैया मां भक्ता जी घर में वञी जानकारी त ॾियां कि तव्हांजी जेकी बहुरानी आहे वो शरीर छॾे चुकी अथव, गोलोक पधारे चुकी अथव, भगवान जे निज धाम हली चुकी अथव। भाई उहा वञी जानकारी त ॾियां। जीअं ई उहो वीचारो ब्राह्मण पहुतो, जीअं ई ॾिठई कमु केरु थी करे, कहिड़ी बाई? सखूबाई कमु थी करे तो हैरान, अरे ये त हिते वेठी आहे भाई, कोई डबल रोल त न आहे, ॿ भेनरियूं त न आहिनि जुड़वा पाण में। घर जे वॾनि खे सॾु कई, चई साईं मां तव्हांखे जानकारी ॾियणु आयो कि तव्हांजी जेकी नुंहुं आहे सखूबाई, उहो उते कीर्तन कंदे कंदे उन पंहिंजा प्राण त्याग कया आहिनि। उहो ससु आई, ॿार चयो ओ पंडित जी छा था चओ, असांजे बहुरानी जे ख़िलाफ़ इहो कुझु बि न ॻाल्हायो फालतू, हे साम्हूं त बीठी आहे तव्हांजे। चई हा मां बि ॾिसी आश्चर्य थो कयां कि साम्हूं कीअं बीठी आहे, मूंखे त लॻे थो कोई भूत वूत हूंदो। चओ हरे राम। हा कथा में लिखियल अथव। चवनि था मूंखे त लॻे थो कोई प्रेत तव्हांजे घर में आयो तो हिन जे, छो जो हे त मुंहिंजे साम्हूं हिन प्राण त्याग कया रे, पंहिंजे हथनि सां मां हिन जो अंतिम संस्कार कयो आहे। उहा ई जानकारी तव्हांखे ॾियणु आयो। तॾहिं घर वारनि सम्झी विया कि भैया हे ब्राह्मण त कूड़ न ॻाल्हाईंदो। सखूबाई खां पुछियो पुट सच ॿुधाए हे छा थो चए। सखूबाई हथ जोड़े अखियुनि में जल भरे चए थी कि हा हा ये सही तो चए। अरे तू वही हुई है पंडरपुर? हा मां त कई ॾींहं रही आहियां पंडरपुर में, उते कीर्तन करे करे त मुंहिंजा प्राण बि निकिरी विया, छो जो मां इहो ई भगवान खां घुरियो कि प्रभु तव्हांजे चरणनि में, तव्हांजे धाम में मुंहिंजा प्राण निकिरनि। हा मां कई ॾींहं उते रही करे भजन कयो आहे। अरे तूं जो ओॾे वई है त हिते केरु हुयो? हिते असांजी सेवा केरु पियो करे, असांखे भोजन केरु पियो खाराए, असांजा जूठा बासण केरु पियो मले, असांजा लटा कपिड़ा केरु पियो धोए, तुंहिंजी जॻह ते केरु हुयो भाई? तॾहिं सखूबाई रोई करे चवण लॻी माता वो ॿियो कोई न, मां जंहिंजा दर्शन करण पंडरपुर वई हुयमि उहो पंडरीनाथ, उहो भगवान विठल अची करे तव्हांजी सेवा करे वियो आहे। वो भगवान पाण आयो मुंहिंजी ख़ातिर, तव्हांजी सभु सेवा करे वियो आहे। उनखे तव्हां कई ॾींहं ॿधी रखियो, कई बार उनखे मारियो, कई घटि वधि शब्द ॻाल्हाया, पर मुंहिंजे ख़ातिर तव्हांजो सभु सही वियो आहे। चओ हरे राम। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ये ॻाल्हि ॿुधी करे घर वारा बि बदिलजी विया। जेके कॾहिं भक्ति न कंदा, जेके कॾहिं सत्संग ते न वेंदा, जेके कॾहिं भगवान खे न मञींदा, उहे पोइ हाणे भक्ति करण उन्हनि शुरू कई। वो भगवान जे लाइ रोअण लॻा कि असां केॾा पापी आहियूं कि भगवान आया, असां एॾो उन्हनि ते जुल्म कयो, भगवान खां कमु कराया, भगवान खे घटि वधि ॻाल्हायो, भगवान खे ॿधी रखो। अरे जेको भगवान सभिनीनि खे ॿधी रखंदो आहे उनखे असां ॿधी छॾियो। रोअण लॻा, रोअण लॻा। सखूबाई चयो हाणे बि देरि नथी अथव, भजन करे वठो, भजन करे वठो, बसि भगवान खे प्रार्थना करे वठो। रोज प्रार्थना कई भगवान खे सखूबाई। कहिड़ी प्रार्थना भाई? कि प्रभु हे जीवन तव्हांजे नाले आहे, हे जीवन जेको बि आहे प्रभु भक्तिअ में गुज़रे, तव्हांजे चरणनि में गुज़रे, असां तव्हांजा बणिजी करे रहूं। काली दो मेजर। तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, हमारे ही रहोगे ओ मेरे प्रीतम। गाओ। तुम हमारे थे प्रभु जी,
हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रीतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रीतम। तुम्हें छोड़ सुन नंद दुलारे, कोई ना मीत हमारो। तुम्हें छोड़ सुन नंद दुलारे, कोई न मीत हमारो। किसके द्वारे जाए पुकारूं, और न कोई सहारो। किसके द्वारे जाए पुकारो, और न कोई सहारो। अब तो आकर बाँह पकड़ लो ओ मेरे प्रीतम। ओ अब तो आकर बाँह पकड़ लो ओ मेरे प्रीतम। गाओ बोलो। तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रीतम। गाओ। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रीतम। हल्की हल्की तालियों की सेवा। तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा प्यारे। तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा। एक बार प्रभु बस ये कह दो, तू मेरा मैं तेरा। एक बार प्रभु बस ये कह दो, तू मेरा मैं तेरा। एक बार हृदय से लगा लो ओ मेरे प्रीतम। ओ एक बार हृदय से लगा लो ओ मेरे प्रीतम। ओ एक बार हृदय से लगा लो ओ मेरे प्रीतम। ओ एक बार हृदय से लगा लो ओ मेरे प्रीतम।
जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। एक बार बस भगवान के एक बार ॾिसो भाई कि प्रभु मां तुंहिंजो आया है तू। यो चवण तो ॾाढो सरल आहे साध संगत जी, ॾाढो सरल आहे। कुछ सेकेंड्स भी न लगंदा असां चई वठंदासीं, है न, एक पल में चई वठंदासीं हा प्रभु मां तुंहिंजो तू मुंहिंजो, है न, तू ही मुंहिंजो आहे मां ही तुंहिंजो आहियां बस। पर इहो नातो निभाइण जे लाइ कई जन्म लगी वेंदा आहिनि। चओ हरे राम। इहो रिश्तो निभाइण जे लाइ कई जन्म लगी वेंदा आहिनि। संसार जा सब रिश्ता निभाइण सरल आहिनि, ॾाढा सरल आहिनि, ॾाढा सरल आहिनि, पर भक्ति जो रिश्तो निभाइण ॾाढो कठिन आहे। सेवा जो रिश्तो निभाइण ॾाढो कठिन आहे। भक्त ऐं भगवान जो रिश्तो निभाइण ॾाढो कठिन आहे। छो जो असांजो मन एॾो चंचल आहे, एॾो चंचल आहे, हर पल बदलजी वेंदो आहे। अरे असां त भगवान बि मटे छॾींदा आहियूं। चओ हरे राम। असां इंसान पंहिंजा भगवान बि मटे छॾींदा आहियूं भाई। अहिड़ो त अंधकार हिन महिल ज़मानो हली रहियो आहे। वाकई चवंदा आहिनि न कलयुग आहे, इहो ई आहे भैया, घोर कलयुग, कि भगवान भी छॾे था छॾियूं असां, गुरु भी मटे था वठूं। चओ हरे राम। न भैया, एक बार हृदय सां चओ कि प्रभु तू ही मुंहिंजो आहे बस। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण। ये साचो भाव भगवान असांखे ॾियनि, प्रेम ॾियनि प्रभु, कूड़ो न ॾियनि भैया। असां सभु कॉपी कंदा आहियूं, असां नकल कंदा आहियूं। कई माण्हू त भक्ति जी भी नकल कंदा आहिनि। चओ राम। हा, असली भक्ति न, नकली कंदा आहियूं, नकल कंदा आहियूं, कॉपी न कयूं भाई, देखा देखी न कयूं। ये ॻाल्हि मां सभिनीनि खे थो चवां, केवल भक्ति करण वारनि खे न। ये कॉपी न कयूं, देखा देखी न कयूं। कई बार छा थींदो आहे कि असां देखा देखीअ में पंहिंजे हैसियत खां वधीक कोई शइ घुरी वठंदा आहियूं, पंहिंजे वॾनि खां, पंहिंजे दोस्त यारनि खां, पंहिंजे परिवार वारनि खां। चओ हरे राम। छो जो हुन वटि उहा ई शइ आहे त मूं वटि छो न हुजे भाई। कॉपी न कयूं। संत चवनि था ध्यानु ॾियो भैया, देखा देखी मत करो, कॉपी मत करो, चीटिंग मत करो। क्यों? क्योंकि एग्जाम के क्वेश्चन पेपर भले ही सबके सेम आते हैं, तो तव्हां कॉपी करे वठंदव तो पास छा भाई? एग्जाम में अगर कोई सामू वेठो आहे, उनजो तव्हांजो क्वेश्चन पेपर सेम आहे, उनजी कॉपी कंदव, नकल कंदव तो छा थींदव? पास थी वेंदव न। फेल कीअं थींदव? फेल थींदव। चओ हरे राम। हाँ, सामू वारो मंगलूराम हुजे त पोइ ॿी ॻाल्हि आहे। उन अगर ऊंधो ठाहियो हूंदो पेपर त तव्हांजो बि ऊंधो ई थींदो भैया। पर सामू वारो होशियार आहे, बढ़िया सुठी पढ़ाई करण वारो आहे, उनजो तव्हांजो क्वेश्चन पेपर सेम आहे, तव्हां उनजी नकल कंदव, कॉपी कंदव, उहो ई लिखी ईंदव त तव्हां छा थींदव? पास थी वेंदव। एग्जाम के क्वेश्चन पेपर आपके सेम होंगे, पर जीवन के क्वेश्चन पेपर सेम नहीं होंगे भैया। जिंदगी तव्हांखे हिकु जहिड़ो क्वेश्चन पेपर, हिकु जहिड़ी जिंदगी न मिलंदी आहे सभिनीनि खे। जो देखा देखी कॉपी कंदव त पास थी वेंदव। चओ हरे राम। देखा देखी न, नकल जी भक्ति न कयूं, असल में भक्ति कयूं। हिकिड़ा भक्त थिया गदाधर भट्ट। चओ हरे राम। वे रोज भागवत जी कथा कंदा, रोज कथा कीर्तन कंदा पंहिंजे आंगन में, त कई संत महात्मा भक्त जन ईंदा। चओ जय श्री कृष्ण। कई भक्त अची करे उन्हनि वटि भक्ति करे वेंदा, ॾाढे प्रेम सां, ॾाढे भाव सां, सभु भजन कंदा। हिकु बार जी ॻाल्हि छा थियो ख़बर अथव? हिकिड़ा संत आया कोई ॿाहिरों, उहे अची करे उन्हनि जी कथा में वेठा, कथा में वेठा, प्रवेश कयूं कथा में, त कथा में ॾाढो आनंद अचे। तव्हांखे अचे थो भैया? पक? चओ हरे राम। तो संत जेॾीमहिल गदाधर भट्ट कथा पिया कनि त सभिनीनि खे ॾाढो आनंद अचे। उहो संत बि ॾाढो मौज कनि भगवान जी कथा में, पर उन्हनि नज़र घुमाई त सभु वीचारा भाव में रोअनि पिया, सभु प्रेम में रोअनि पिया भगवान जी भक्तनि जी कथा ॿुधी, ऐं उन संत खे रोअण न अचे। चओ हरे राम। उन्हनि खे रोअण न अचे। हेॾे होॾे ॾिठूं, चयूं यार हे सभु रोअनि था, मूंखे रोअण नथो अचे। ॾाढी कोशिशि पिया कनि रोअण जी, पर रोअण अचे ई न। ॿिए ॾींहुं छा कयूं ख़बर अथव? कथा ॿुधण आया त गॾु लाल मिर्चनि जो पाउडर खणी आया।
चओ हरे राम। सच्ची घटना तो भाई, लाल मिर्च जो पाउडर खणी आया, कथा में वेठा, कथा शुरू थी, ॾिठूं भाई हा अड़ोसी पड़ोसी रोए तो, सभु रोअनि था, त धीरे सां भाई जीअं असां न कुझु उगंदा आहियूं, साफ़ कंदा आहियूं पंहिंजो चेहरो, त थोरो सो मिर्चनि जो पाउडर खणी पंहिंजे अख में लॻाइनि। चओ हरे राम। त हुन सां अख जलण लॻी, त हुननि खे स्वाभाविक छा थियो भाई, आंसू निकिता, रोअण आयो, अखियुनि में जलन थी, त बार बार ईअं कनि। वरी कोई भावुक कथा हले, रोअण न अचे, त उहो मिर्चनि जो पाउडर खणी अख ते लॻाइनि। इहो कंदे कंदे हिकिड़े कंहिं भक्त ॾिसी वरितो, हिकिड़े भक्त ॾिसी वरितो, वञी करे सिधो गदाधर भट्ट संतनि खे ॿुधाई, चई बाबा तव्हां कथा था कयो, तव्हांजो त ध्यानु न हूंदो आहे, पर मां हिकिड़े संत खे ॾिठो, उनखे रोअण न पियो अचे, त उहो मिर्च खणी आयो गॾु, ऐं मिर्च पंहिंजे अखियुनि ते लॻाए ऐं रोए पियो। ॾिसो भक्तीअ जी बि नकल थो करे उहो संत। चओ हरे राम। भाई हुनखे रोअण नथो अचे त मिर्च खणी आयो, ताकी मूंखे बि माण्हू रोअंदे ॾिसनि। ॾिसो केॾो अवगुणनि सां भरियल आहे, ईअं कोई कंदो आहे? हुन सेवक चयो। गदाधर भट्ट पंहिंजे आसन तां उथिया, कथा विराम थी, पंहिंजे आसन तां उथिया, सिधो हुन संत वटि विया, हुनजा ॿई हथ पकड़ियऊं पंहिंजे हथ में, चयो प्रभु जी हे जेको माण्हू मूंखे चए थो सही थो चए, तव्हां पंहिंजे अखियुनि में मिर्च लॻाया कि तव्हांखे रोअण न पियो अचे? संत बि वीचारा नज़रूं हेठि करे चवण लॻा, हा प्रभु जी मां पंहिंजे अखियुनि में मिर्च लॻाया। त गदाधर भट्ट उनखे तुरंत गले सां लॻायो, तुरंत गले सां लॻायो। चओ हरे राम। ऐं धीरी आवाज में चयो, अरे सभिनीनि खां वॾा भक्त त हिते तव्हां आहियो। उहो संत बि हैरान थी वियो कि मां कीअं वॾो भक्त थियुमि, मां त कूड़ में रोअण जे लाइ, भाई रोअण नथो अचे त मिर्च पियो लॻायां अखियुनि में, ऐं तव्हां चओ था कि मां सभिनीनि खां वॾो भक्त, इहो कीअं? तॾहिं गदाधर भट्ट चयो, हा सभिनीनि खां वॾा भक्त त तव्हां आहियो, छो जो असां ॿुधियो आहे कि हर इंद्रिय सां भक्ति थियणी खपे। जंहिं इंद्रिय सां भक्ति न थिए उन इंद्रिय खे सजा ॾिबी आहे। जे हथनि कॾहिं सेवा न कई आहे, उहे हथ कहिड़े कम जा न आहिनि। जंहिं अखियुनि सां कॾहिं पंहिंजे गुरुनि जो प्रभु जो दर्शन न कयो आहे, उहे अखियूं कहिड़े कम जी न आहिनि। जंहिं रसना कॾहिं भॻवान जो नाम न जपियो आहे, उहो रसना कंहिं कम जी न आहे। जेके पेर सत्संग ते हली करे न विया आहिनि, उहे पेर कहिड़े कम जा न आहिनि। असां इहो ई ॿुधियो आहे कि जंहिं इंद्रिय मां भक्ति न थिए उनखे सजा ॾिजे। हथनि कॾहिं सेवा न कई आहे त हथनि खे सजा मिले, अखियुनि भॻवान जा दर्शन न कया आहिनि त अखियुनि खे सजा मिले। तव्हां त सजा ॾिनी आहे कि तव्हांखे भॻवान जी कथा में रोअण न आयो, त सभिनीनि खां वॾा भक्त त तव्हां आहियो। ये संतन जी दृष्टि वही आ। असां त अवगुण ॾिसूं आ, असां त चऊं न नकल तो करे, ॾिस केड़ो संत आ, पंहिंजो पाण खे संत तो चए, रोअण जे लाइ मिर्च तो लॻाए, पर संतन अवगुण न ॾिठो, गुण कढी वतो हुन मां बि, भक्ति कढी वती, प्रेम कढी वतो, सुठी हिकिड़ी ॻाल्हि कढी वती। चओ हरे राम। अहिड़ा संत गदाधर भट्ट भगवान सां उन्हनि ॾाढो प्रेम कयो, ॾाढो प्रेम कयो। हिकु बार जी ॻाल्हि, घर में हिकिड़ो चोर घुसी आयो, ध्यानु ॾिजो भैया, चओ हरे राम। घर में हिकिड़ो चोर घुसी आयो, इन्हनि जी नज़र पइजी वई कि चोर आयो आहे, हे उथिया न, चओ हरे राम, उथिया न। ॾिठऊं कि चोर अचे तो त पासो ई पलटे छॾियऊं, चओ जय श्री कृष्ण। जंहिं पासे सुम्ही पिया, चोर जी नज़र पइजी वञे हा, पासो ई पलटे छॾियऊं कि भैया चोर आयो आहे, चोरी करे वञे, कोई ॻाल्हि न आहे। चोर बि पूरो सामान खणी वतो, जेको जेको कीमती सामान हुनखे नज़र आयो सभु हिकिड़ी पोटलीअ में ॿधी करे रखियो, ऐं पंहिंजे मथे ते रखण वारो हुयो त वीचारो खणी न पियो सघे, एॾो भारी थी वियो सामान। चओ हरे राम। उहो सामान न पियो खणी सघे जेको चोरी करण आयो हुयो, चोरी करे चुकियो आहे। त संतनि जी नज़र पई कि अरे वीचारे ॾाढी महिनत कई आहे, हाणे सामान नथो खणी सघे। संत उथी विया, वञी करे पंहिंजे हथनि सां उहो सामान खणाइण लॻा। उहो चोर हैरान कि अरे ये तो जागे तो संत। बाबा तव्हां केरु आहियो? चई भैया जंहिंजे घर चोरी करण आयो उहो मां ई आहियां, गदाधर भट्ट मुंहिंजो नालो आहे। चई अच्छा तव्हांजो नालो आहे? रोअण लॻो चोर, सॼो सामान रखी करे गदाधर भट्ट जे चरणनि ते किरी पियो, मूंखे माफ़ कजो, मूंखे माफ़ कजो। चई अरे छाजे लाइ भाई, तूं खणी वञ, खणी वञ। चई न मां त तव्हांजो ई सामान पियो चोरी कयां। चई हा खणी वञ, भॻवान मूंखे वरी ॾेई छॾींदो, तोखे ज़रूरत हूंदी भाई, तूं खणी वञ। सभु छॾे करे संतनि जा चरण पकड़े वेही रहियो कि बसि बाबा, हाणे मूंखे जीवन में नकली सामान न खपे, जेको तव्हां वटि सचो खजानो आहे भक्ति जो उहो ॾियो। अच्छा उहो खपई भाई, ठीकु आहे, पोइ कीर्तन कर, श्री कृष्ण गोविंद,
श्री कृष्ण गोविंद। वो खजानो को पई तो भैया भजन करणो पवंदी तोखे। भजन कर। चवंदा आहिनि कि चोर भी जीवन परिवर्तन करे संतन जे शरण में रही करे भजन करण लॻो। एक बार जी ॻाल्हि, इन्हनि संतन जो ॾाढो नालो थी वियो वृंदावन में। गदाधर भट्ट ब्रज में नालो फैलिजी वियो कि खूब महान संत आहिनि, दरवेश आहिनि। हिकिड़ो माण्हू रोज कथा इन्हनि जी ॿुधण ईंदो, उहो प्रेमी बणिजी वियो इन्हनि जो। अॼु जी यंग जनरेशन खे अगरि चऊं त फॉलोवर थी वियो भाई, यानी खूब मञण लॻो संतन खे, उन्हनि सां ॾाढो प्रेम करण लॻो, ॾाढो भाव जुड़ी वियो उनजो कथा में। रोज कथा सत्संग में अचे, कमकार छॾे, घर परिवार छॾे, रुगो संतन जी सेवा में लगी वने, खूब भक्ति करे। तो ये गाल उनकी घरवारी के सुठी न लगी। चओ हरे राम, चओ जय श्री कृष्ण। ये गाल उनकी घरवारी के सुठी न लगी। कई होंदी न भाई विपरीत, और कई हेड़ा इन पार्टी वाला भी होंदा विपरीत, या तो हे भक्तियों कंदियूं या हे भक्ति कंदा। चओ हरे राम। पर ग्रस्त जीवन जो धर्म आ कि बई मिली करे राम। श्री कृष्ण गोविंद। नाथ नारायण जी बई मिली करे ग्रस्त जीवन हलाईंदा आहिनि, बई मिली करे घर परिवार हलाईंदा आहिनि, तीअं ई बई मिली करे भी भक्ति कनि भाई, भगवान जी राह ते हलनि। खूब भजन कजे, खूब भजन कजे। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। एक बार मंगली बाई, एक कथा ध्यान रखजो भैया भक्त जी है ना, गदाधर भट्ट। एक बार मंगली बाई और मंगलू राम जो झगड़ो थियो, नोक जोक झगड़ो तो थींदो आ। रात जो झगड़ो करे सुम्या, सुबह जो मंगली बाई उथी कोन, भाई मां कम कंदी मां ई कोन, तव्हां जानो तव्हांजो कम जाने। हाणे वीचारो गरीब मंगलू राम असांजो चकरवाटा जो रहण वारो, सुबह जो उथियो, पंहिंजे लाइ नाश्तो बणाई, वरी ॾिठई भाई 8:30 थिया आहिनि, ॿारनि खे स्कूल मोकिलणो आहे, ॿारनि खे उथी करे तैयार करण लॻो, सनानु कराए, वरी सींड वींड कढे, चङी तरह उन्हनि खे कपिड़ा पाराई। त मंगली बाई ॾिसण लॻी हुनखे, ऐं हो बि मोड़ा ॾियण लॻेसि। पोइ चएसि ॾिस न, ॾिसे थी उथी वई आहे पर ॿारनि खे तैयार नथी करे। लड़ाई त मूंसां कई अथई न, ॿारनि खे त तैयार कर। चई ॿुधो न, अॼु संडे अथव। चओ हरे राम। छा चईं भाई, छाजे लाइ तैयार कयो? तो ॿारनि जी छुट्टी अथव अॼु। अरे मंगलू राम जा त वीचारे जा वाइसर ढिला थी विया भाई। हिकु त आर्तवार ॾींहुं जल्दी उथियो आहियां मां, वरी ॿारनि खे बि जबरदस्ती उथी करे तैयार कराए छॾियो आहे। चओ जय श्री कृष्ण। त अहिड़ी ग़लतियूं त थींदी रहंदियूं आहिनि भाई। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। न लॻंदो यार, नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। काथे पहुती कथा भाई? हाँ जी, हाँ गदाधर भट्ट छा पिया कनि वो भी तो ॿुधायो। हाँ जी, वो चोर त हली वियो, पार थी वियो, उनजो उद्धार थी वियो। अरे मां तव्हांखे कथा ॿुधायां पियो कि गदाधर भट्ट महाराज वटि हिकिड़ो नयो प्रेमी जुड़ियो, जेको उन्हनि खे खूब मञण लॻो। उनजी घरवारी खे इहा ॻाल्हि सुठी न लॻी कि मुंहिंजो पति सॼो ॾींहुं तो हली वञे संतनि वटि, सॼो ॾींहुं तो भक्ति में हली वञे। त ख़बर अथव हुन ॾाढो वॾो हिकिड़ो अपराध कयो, संतनि जे मथां हिकिड़ो आरोप लॻायईं। हिकिड़ी कोई माई हुई जेकी भिक्षा वठंदी हुई, वो गर्भवती हुई, उनखे 100 सोन जी मोहर ॾेई करे कि खण भैया तोखे 100 सोन जी मोहर थी ॾियां, तूं वञी करे हिन संत ते हिकिड़ो आरोप लॻाइजां। उते कथा कंदो त हिन जॻह ते फलाणी जॻह ते तूं हली वञा विच कथा में, ऐं विच कथा में वञी आरोप लॻाइजां। कहिड़ो आरोप? त उहो तुरंत उनखे ॿुधायो। वही कथा हले पई, संत ॾाढे प्रेम सां कथा कनि पिया। उहो माई आई जेकी गर्भवती हुई, उन अची विच कथा में चयो, अरे ओ महाराज, ओ गदाधर भट्ट जी, कथा त ॾाढी बढ़िया था कयो, भक्तनि खे त ॾाढो बढ़िया तरीक़े सां संभालियो था, हे जेको गर्भ मूंखे ॾिनो अथव इन जो छा थींदो? चओ हरे राम। इन जे लाइ कुछ सोचियो अथव पंहिंजे ॿार जे लाइ? इहे वचन वञी करे उन कथा में चया। जेकी भी संगत वेठी, जेके मञण वारा वेठा हुया गदाधर भट्ट के, वो सब हैरान थिया कि अरे हे कहिड़ा वचन थी ॻाल्हाए भाई, कमाल आहे। इस संतन ते एॾा आरोप थी लॻाए। जेके पक्की श्रद्धा वारा हुया उहे त डगमगाइजा न, पर जेके कच्चा हुया वीचारा कच्चे धागे वांगुर, उहे त तुरंत उथिया अची, अरे कहिड़ो संत आहे, हाँ कहिड़ो संत आहे इहो, हे कोई संत आहे, हली विया कथा छॾे करे। वो जेकी माता आई गर्भवती, वो चवण लगी, साईं
पंहिंजे ॿार जे लाइ कुछ सोचो तो, मूंखे घटि में घटि हिकिड़े घर जी त व्यवस्था करे ॾियो। सब हेॾे होॾे ॾिसण लॻा। तॾहिं गदाधर भट्ट उथिया, उन्हनि हथ जोड़िया उन माता खे, चयो हा तूं बिल्कुलु सही थी चए, तुंहिंजी सभु समस्या जो समाधान मां कंदुमि, तूं चिंता न कर, मां त तोखे रोज यादि कंदो आहियां। चओ हरे राम, मां तोखे रोज यादि कंदो आहियां। हाणे त जेके मञण वारा उहे सभु हैरान कि अरे हे त असांजो साईं ग़लति निकितो, हा हे त पाण थो चए कि मां तोखे रोज यादि कंदो आहियां। असां त सोचियोसीं ॾाढा कोई पहुतल संत पीर फ़क़ीर आहिनि। ओहो हा हा मां तोखे रोज यादि कंदो आहियां, त तूं चिंता न कर। उन्हनि इहो ॾिसी करे न चयो कि स्त्री आहे, उन्हनि उन में बि भॻवानु ॾिसी करे चयो मां तोखे रोज यादि कंदो आहियां। चओ हरे राम, तोखे गर्भ जी चिंता आहे, तूं चिंता न कर। जंहिं तुंहिंजे गर्भ में ॿार ॾिनो आहे उहो ई उनजी रक्षा कंदो, तूं बिल्कुलु चिंता न कर। थोड़ी देरि वेह, बसि कथा खे विराम थियण वारो आहे, पोइ मां तुंहिंजी सभु समस्या जो समाधान कयां थो। थोड़ी देरि वेह। थोड़ी देरि वेही रही, संतन कथा कई, कीर्तन कयो। कीर्तन कंदे कंदे भगवान अहिड़ी कृपा कई कि उनजो हृदय परिवर्तन थी वियो। चओ हरे राम। अहिड़ी संतन भक्ति कराई, अहिड़ो नाम जपायो, अहिड़ो भजन करायो। ॿिया जेके उन्हनि खे मञण वारा हुया, श्रद्धालु पक्का, उन्हनि बि भजन कयो। उन्हनि खे त विश्वास हुयो माई कूड़ थी ॻाल्हाए, ए आरोप थी लॻाए संतन ते। भजन कंदे कंदे गदाधर भट्ट छा ॾिठो कि उहो गर्भवती माई बि रोअण लॻी। चओ हरे राम। ओ मनी मन चवण लॻा लॻे तो प्रभु पंहिंजो कमु करे वरितो आहे। पोइ हिकिड़ो कोई संत उन्हनि जो सेवक उथियो, उन बाह पकड़े करे उन गर्भवती माईअ खे पोइते वठी वियो। चई हाणे सच सच ॿुधाए, सच ॿुधाए, तूं आरोप थी लॻाए, संतन जे कूड़ो इल्जाम थी लॻाए, सही ॿुधाए केरु आहे तूं? रोई रोई करे चवण लॻी हा साईं मूंखे माफ़ कजो, मूंखे त हिन जे लाइ पैसा मिलिया आहिनि, सोन जी 100 मोहरूं मिलियूं आहिनि कि संतन ते वञी आरोप लॻाइजां। हे जेको नयो नयो जुड़ियो आहे न संतन खे मञण वारो, इन जी घरवारी खे ॻाल्हि पसंदि न पई अचे त उन मूंखे ॾिनो पैसा कि वञी संतन ते आरोप लॻाए। हाणे त जेके सेवक हुया उहे पंहिंजे गुरुअ जो अपमान कीअं सहन कंदा? उहे सभु उथिया क्रोध में कि असां हिनखे मारे छॾींदासीं ऐं जंहिं हिनखे पैसा ॾिना आहिनि उनखे बि मारे छॾींदासीं। तॾहिं गदाधर भट्ट उथिया, चयूं भैया अगरि तव्हां बि इहे कमु कंदव त तव्हां में हिन में फ़र्क़ु कहिड़ो रहंदो? चओ हरे राम। ये संत जी परिभाषा। अगर तव्हां भी इहो कंदव त पोइ तव्हांजे सत्संग ते अचण जो फ़ाइदो कहिड़ो? चओ हरे राम। तव्हां भी अगर इन में गुण दोष ॾिसी करे ऐं इनखे मार पीट कंदव, इनखे घटि वधि ॻाल्हाईंदव त पोइ तव्हांजो भक्त बणजण जो फ़ाइदो कहिड़ो आहे? चओ हरे राम। असां आहियूं ई अहिड़ा कि अवगुण ई अवगुण ॾिसंदा आहियूं, खूब अवगुण ॾिसंदा आहियूं। अच्छा कोई जान पहचान वारो न भी हुजे न, कंहिंसां कोई विशेष परिचय भी न हुजे, कोई अची करे चए अरे हुनजे बारे ॿुधियो अथई, हाँ 4 ॾींहं पहिरियों कहिड़ी घटना थी तूं ॿुधियो अथई हुनजे बारे? त असांजो त अहिड़ो नेचर आहे बढ़िया, ख़ासि करे माताऊं त चवंदी हा हा उहो त मूंखे शुरू खां ईअं ई लॻंदो। अरे तुंहिंजे पहचान जो आहे? चई मां त न ॼाणांसि। चओ हरे राम। पर लॻंदो ईअं ई आहे, उहो लॻंदो ईअं ई आहे भाई। अवगुण त तुरंत ॾिसी वठंदा आहियूं, पर कंहिंजा गुण ॾिसूं, इहो संत सेखारनि था। श्री कृष्ण गोविंद, नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण। चओ न भाई श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण। अना प्रेम सां चओ श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भाई थी सगे त कंहिंजा गुण ॾिसो कि हुन में कहिड़ी क्वालिटी सुठी आहे, अवगुण न ॾिसो भाई। संत इंद्रेश जी महाराज चवंदा आहिनि जेॾी महिल असां कंहिंजा अवगुण ॾिसंदा आहियूं न त ईअं सम्झो कि असां भक्तीअ जे हिकिड़े स्टेज खां पोइ ते हली वियासीं, भगवान खां मिलण वारा हुयासीं पर थोड़ो पोइती थी वियासीं। चओ हरे राम। ऐं जॾहिं कंहिंमें असांखे केवल अच्छाई थी नज़र अचे, सुठा गुण ई था नज़र अचनि त सम्झो कि भैया हुन भक्ति मार्ग में हिकिड़ो स्टेप असां अॻिते वधी वियासीं। चओ हरे राम। केॾी सुंदर ॻाल्हि आहे अगरि जीवन में असां इहो पालन कयूं त, यानी हिकु अवगुण ॾिसंदासीं त पोइते ऐं हिकु गुण ॾिसंदासीं त
अॻिते। त क़दम अॻिते वधायूं, सदाई अॻिते वधायूं। जेतिरो थी सघे शुभ कर्म कयूं, भक्ति कयूं, भजन कयूं, सभिनीनि जो भलो कयूं। हिकिड़ी फरमाइश आहे संगत जे भजन जी, हिकिड़ो भजन असां सां गॾु मिली करे ॻायो भाई। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। हाँ, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। बोलो भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। बन सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। बन सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो। सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत बोलो भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी है नाथ नारायण वासुदेव। बुझो तो न भाई, कर भला तो हो भला, दया चाहिए तो दया करते रहना, खुशी चाहिए तो खुशी देते रहना। ये ॾाढा सरल सूत्र संतन असांखे ॾिना आहिनि। चओ जय श्री कृष्ण कि कर भला तो हो भला, तू भलो कर भाई। वो मालिक वेठो आहे, सभु ॾिसे तो, तुंहिंजो बि भलो ई कंदो, तुंहिंजो कॾहिं बुरो न कंदो। तोखे भले ई लॻंदो कि मूंसां बुरो थियो आहे, पर तू विश्वास रख, मालिक जेको कयो आहे हुन में तुंहिंजी भलाई आहे। चओ जय श्री कृष्ण। हिकु बार हिकिड़ा राजा हुया, ये भी कथा ॾाढी प्यारी भक्तमाल जी। राजा जो नालो हुयो रामधन। छा नालो भाई? ॾाढो प्यारो नालो। ॾिसो, ई राम ही त सच्चो धन आहे। नालो रामधन। ॾाढा धर्म ते हलण वारा राजा हुया, खूब प्रभु सां प्रेम, ऐं प्रजा ॾाढी ख़ुशि हुई उन्हनि जे राज में। ॾाढो गदगद हुई, ॾाढो गदगद। सभु वाहवाही कंदा, सभु तारीफ़ कंदा, छो जो सभिनीनि सां भलाई कंदा। चओ हरे राम। राजा उहो ई जेको प्रजा जी भलाई करे। तो खूब उन्हनि जी चर्चा हूंदी, सभु उन्हनि खां हिकिड़ो परिवार वांगुरु रिश्तो हूंदो हुयो। भय न कंदा राजा सां, मर्यादा हूंदी ज़रूर, पर ॾाढो प्रेम कंदा।
राजा जा गुण गाईंदा। उन्हनि जे लाइ त राजा ई भगवान हुयो प्रजा जे लाइ। हिकु बार जी ॻाल्हि, साम्हूं कोई देश वारो न उन सां ॾाढी ईर्ष्या कंदो, उन आक्रमण करे छॾियो, हमलो करे छॾियो, चढ़ाई करे छॾी। त राजा रामधन बि उन्हनि बि लड़ाई कई, युद्ध कयो, पर युद्ध में हारजी विया। चओ जय श्री कृष्ण। भक्त हुया रामधन, राजा हुया, हारजी विया युद्ध। राज खसजी वियो, सेना खसजी वई, हाणे अकेले थी विया त जंगलनि में रहण लॻा। ऐं जे राजा चढ़ाई कई उन नगर खे बि हड़पे वरितो, उन नगर ते बि उनजो राज थी वियो। कुछ महीना गुज़री विया। चओ जय श्री कृष्ण। कुछ महीना गुज़री विया, पर नगर वासियुनि जे जुबान ते राजा रामधन जो ई नालो हुयो कि राजा हुजे त उन जहिड़ो भाई, ॾाढो सुठो राजा आहे, ॾाढो बढ़िया राजा आहे। भले इन महिल जंगलनि में हूंदो वीचारो, पर पोइ बि ॾाढो सुठो, असांजे लाइ त उहो ई राजा आहे। त हाणे जेको ज़ुल्मी राजा जंहिंजो शासन हली रहियो, उनखे अञा ईर्ष्या थी कि हे मुंहिंजे राज जा माण्हू थी करे, मुंहिंजे राज में खाई पी करे ऐं हुनजी जय जयकार था कनि, हुनजी वाहवाही था कनि। उनखे ॾाढो गुस्सो आयो त हुन ॾींहुं हिकिड़े ॾींहुं उन ऐलान करे छॾियो कि ॿुधो भाई नगरवासी, जेको बि उन पुराणे राजा खे जंगल मां पकड़े ईंदो, राजा रामधन खे, उनखे मां खूब धन ॾींदुमि। उन ज़माने में उन चयो कि मां उनखे 1000 सोन जी मुद्रा ॾींदुमि, 1000, जेको उनखे पकड़े ईंदो त मां उनखे कारागार में विझी छॾींदुमि। थियो त वरी मृत्यु दंड बि उनखे ॾेई छॾींदुमि। अगरि कोई उनखे पकड़े ईंदो त इनाम में 1000 सोन जी मुद्राऊं ॾींदुमि। चओ हरे राम। राजा खे बि ॻाल्हि ख़बर त ॾाढो ज़ुल्मी आहे, हाणे मूंखे भॻवान जे भरोसे हुया। हिकु ॾींहुं जंगल जे किनारे घुमनि पिया त उन्हनि खे हिकिड़ो माण्हू मिलियो। चओ हरे राम। हिकिड़ो माण्हू मिलियो, कोई राहगीर हुयो, ॿिए गांव जो हुयो, ॿिए शहर जो। उहो मिलियो, उन्हनि बीहारियो, अची भैया ॿुधो ॿुधो, राजा रामधन खे ई चए थो, भैया ॿुधो ॿुधो, राजा रामधन जे नगर जो मार्ग इहो ई आहे? चईस तूं केरु आहे भाई, तूं कॾहिं राजा रामधन सां मिलियो आहे? चई न, मां उन्हनि जी केवल तारीफ़ ॿुधी आहे, उन्हनि जी चर्चा ॿुधी आहे कि ॾाढा सुठा राजा आहिनि, ॾाढा बढ़िया राजा आहिनि। अच्छा, उन्हनि सां मिलणो अथई, छाजे लाइ? पर हाणे त उहे राजा कोन ई भाई, हाणे त ॿियो कोई राजा अथई। चई अरे हाणे उहे राजा न आहिनि? चई न, पर तोखे मिलणो छो आहे उन सां? केरु थो पुछे? पाण ई राजा रामधन। तोखे मिलणो छो आहे उन राजा सां? चई अरे मां उन्हनि जी ॾाढी तारीफ़ ॿुधी आहे, मुंहिंजो पुटु बीमार आहे, मां ॾाढो ग़रीब आहियां, मूं वटि कुझु पैसा कोन्हनि, त मां सोचियो राजा वटि वेंदुमि, राजा धर्मात्मा आहे, राजा भक्त माण्हू आहे, त मुंहिंजी कुझु मदद थी वेंदी, मूंखे पैसा मिली वेंदा। चओ जय श्री कृष्ण। बसि इहो ई सोचे करे मां राजा जे राह ते निकितो आहियां, हुनजे नगर जे मार्ग ते। त राजा रामधन हुनजी बांह पकड़ी, चई हल भाई मूंसां गॾु, हल भाई मूंसां गॾु, वठी हलो साईं। सिधो राजा रामधन उन नगर में वठी आयो राजा वटि। जेको ज़ुल्मी राजा हुयो उनजे साम्हूं वठी आयो उनखे। वो ज़ुल्मी राजा हैरान थियो कि भाई त राजा रामधन आहे, छा थियो भाई, कीअं अचण थियो? राजा रामधन चयो, साईं मां ॿुधियो आहे कि मूंखे पकड़ण जे लाइ तव्हां 1000 सोन जी मुद्राऊं इनाम में रखी आहे। हे माण्हू मूंखे पकड़े आयो तो। चओ हरे राम। हे माण्हू मूंखे पकड़े आयो तो, जेको 1000 रुपयो 1000 सोन जी मुद्राउनि जो इनाम आहे, उहो हिन माण्हू खे ॾियो, मूंखे कारागार में विझी छॾियो। वो साम्हूं वारो माण्हू हैरान थियो कि अरे हे ई राजा रामधन आहे, ऐं पंहिंजो पाण खे तो पकड़ाए। साईं तव्हां ईअं छो था कयो? तॾहिं राजा रामधन ॾाढी सुंदर ॻाल्हि चई, प्यारा मुंहिंजे कारागार में वञण सां तोखे 1000 सोन जी मुद्राऊं मिलंदी, जंहिंसां तुंहिंजे पुट जो इलाज थी वेंदो। चओ हरे राम। महाराज चरणनि ते किरी पियो माण्हू राजा जे। अरे ओॾी महिल उहो जेको पापी वो राजा हुयो, दुष्ट राजा, उहो बि पंहिंजे सिंहासन तां उथियो, राजा रामधन जे वञी चरणनि ते प्रणाम कई। चओ हरे राम। चवण लॻो अॼु मूंखे जवाब मिलियो। कहिड़ो जवाब? चई मां सोचंदुमि भाई तव्हांजा एॾा गुणगान छो कंदा आहिनि माण्हू कि राजा हुजे त हुन जहिड़ो हुजे, केॾो धर्मात्मा राजा हुयो, सभिनीनि जी सहायता कंदो, मदद कंदो, छाजे लाइ? मां बि सोचंदुमि तव्हां में आख़िर कहिड़ी ॻाल्हि हुई, पर अॼु प्रत्यक्ष ॾिसी वरितो कि ॿिए जे भलाई जे लाइ तव्हां पाण कष्ट सहन करण जे लाइ बि तयार आहियो। चओ हरे राम।
श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण। तुरंत वो राजा उठ्यो और राजा रामधन के वापस वो राज्य देश दी। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी। हे नाथ महाराज हे राजा तवाई सही आयो, तवाई राज्य संभालियो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी। प्रजा गदगद थी वही, खुश थी वही, डाड़ो गदगद थी वही प्रजा। हरे 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 कृष्णा रामा रामा हरे 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 रामा हरे रामा हरि बोल रामा रामा हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 कृष्ण कृष्णा हरे 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 रामा हरे रामा हरे रामा हरे रामा हे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे गाओ हरे कृष्णा हरे कृष्णा हरि बोल कृष्णा कृष्णा हरे 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 रामा हरे रामा 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 हरे 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 रामा हरे रामा 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 गाइए गाइए प्रेम से बोलो हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 कृष्ण कृष्ण बोलो हरे 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 हे हरे रामा हरे रामा हरे रामा हरे रामा हे राम रामा राम राम बोलो हरे 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 गाइए ओ हरे कृष्णा कृष्ण हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 गाओ हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरि कृष्ण बोल हरे 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 राम गाइए गाइए राम हरे हरे कृष्णा हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा हरे रामा हरे रामा हरे रामा हे राम रामा राम राम हरे 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 हरे
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 बोलो हरे हरे। एक बार फिर हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे ओ हरे रामा बोलो हरे रामा राम रामा हरे हरे हरि बोल। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरि बोल। हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे हरि बोल। राम हरे। ओ हरे कृष्णा हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 हरे। ओ हरे रामा हरे राम हरे रामा हरे राम हे राम रामा राम राम ओ हरे 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 हरे। बोलो हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे बोलो बोलो राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 5 मिनट का कीर्तन भी अगर भाव से हो जाए तो बेड़ा पार हो जाए भाई। बोलो जय श्री कृष्ण। आपको हम दिल की बात बताएं, हमको भजन गाने से अच्छा कीर्तन लगता है ना। भजन तो बढ़िया है, कोई बात नहीं, पर कीर्तन तो साक्षात गोविंद है। बोलो जय श्री कृष्ण। कीर्तन को संतों ने कहा है कि भगवान नाम जो कीर्तन संकीर्तन होता है वो और कोई नहीं, भगवान ही है। श्री कृष्ण गोविंद। प्रेम मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बस उस कीर्तन से हमें प्रेम हो जाए, दिल लग जाए भाई। देखो दिल कहते ना, छा चौंदान भाई हो दिल लगायो दिलदार सा। देखो भगवान ने 2 चीज दी है हमको, दिल और दिमाग। दिनों तो ही ना भाई सबने के, तो वो आवाज ही नहीं निकले वो कहके दिल दिनो होंदो कहके न दिनो होंदो है ना, इं होंदो। दिमाग तो खैर सभिनीनि खे ही मिलियो होंदो, मां कीअं चवां न मिलियो होंदो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। प्रेम मुरारी हे नाथ नारायण। खराब हो गई तो डॉक्टर के पास गए। डॉक्टर के पास जब गए, डॉक्टर ने पूछा हाँ बताओ सेठ जी क्या हो गया। तो मंगलू राम ने कहा डॉक्टर साहब थोड़ा पेट में भी गड़बड़ है, तकलीफ है और आंखों में भी दर्द है। डॉक्टर ने जांच की, बोले ठीक है मंगलू राम आपको 2 दवाई देते हैं, एक पेट की और एक आंख की। पेट का चूर्ण बना कर दिया, बोले पानी के साथ ले लेना, और आंखों में काजल लगाने के लिए जैसे कुछ सूरमा, छा चौंदा भैया सूरमो है ना,
ओ डई छॾियईं, भाई खण ये थोड़ो लगाए छॾिजांइ कारो कारो, 2 पुड़िया बांध के दे दी, ले जाओ दोनों लगा देना, टाइम भी बता दिया। अब मंगलू राम से गड़बड़ हो गई, वो पूड़ी जो थी एक्सचेंज हो गई। बोलो जय श्री कृष्ण। उसने क्या किया, जो आंखों में लगानी थी वो पानी के साथ ले लिया, और जो पेट में डालनी थी वो आंखों में लगा दी। अब तो और गड़बड़ी हो गई, जलन और बढ़ गई, पेट की समस्या और बढ़ गई। तुरंत डॉक्टर के पास वापस गया कि अरे झोला छाप डॉक्टर हो क्या? बोले क्यों, ऐसा क्यों बोल रहे हो? बोले हमारी तकलीफ तो और बढ़ गई। बोले क्या किया, दिखाओ, पूड़ी कौन सी खाई? बोले ये आंख पर लगाई, ये पेट के लिए खाई। बोले महाराज गलती कर दी, जो आंख के लिए दवा थी वो तुमने पेट के लिए खा ली, जो पेट के लिए दवा थी वो आंख पर लगा दी, और मुझे झोला छाप कहते हो। बोलो जय श्री कृष्ण। तुम्हारी गड़बड़ है। मंगलू राम समझ गया कि गलती मेरी है। बस यही बात तो हमारे साथ भी होती है। भगवान ने भी 2 पुड़ी दी है, दिल और दिमाग। भगवान कहते हैं भैया दिल को लगाना मेरे भजन में लगाना संसार में। हम भी आते आते गड़बड़ कर देते हैं। दिल लगाना था प्रभु में, दिल लगाते हैं बोलो बोलो संसार में, और दिमाग लगाना था संसार में, दिमाग लगाते हैं भक्ति में। अच्छा ये भी थी सगंदवा, विश्वास नहीं होता कथा सुन के, अच्छा ऐसा भी हो सकता है? नहीं नहीं ऐसा थोड़ी होगा, नाम की इतनी महिमा थोड़ी होगी, ये हम दिमाग ही तो लगा रहे। जबकि भगवान ने हमको, सबसे बड़े डॉक्टर ने ये समझा के भेजा कि दिल लगाना भक्ति में, दिमाग लगाना संसार में। बोलो जय श्री कृष्ण। हम उल्टा करते हैं, भाव से भजन करें ना तो 10 मिनट में ही लाभ मिल जाएगा, 10 मिनट में ही मन शांत हो जाएगा, प्रेम आ जाएगा, भगवान की भक्ति अच्छी लगेगी अगर दिल लगाएं तो। एक भक्त हुए भगवान के बड़े प्यारे, उड़ीसा में रहते थे वो, उनका नाम था सालवेग, आपने नाम सुना होगा। मैं उनके जीवन की बड़ी प्यारी घटना आपको थोड़ा जल्दी सुना दूं, आप ध्यान से सुनना। बोलो जय श्री कृष्ण। ये विच विच में हिंदी न लाया था क्यों, कुछ इतनी संगत भी बैठी है भैया, है ना। बोलो जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। भगवान के एक प्यारे भक्त हुए सालवेग, वे उड़ीसा प्रांत में रहते थे, जाति से मलेच्छ थे, मुसलमान थे। उनकी माता ने उनको बचपन से भक्ति करना सिखाया। उनकी माता ब्राह्मणी थी, उन्होंने बचपन से भक्ति करना सिखाया, और यही सिखाया कि तुम्हारे प्रभु जगन्नाथ है। खूब उनकी कथाएं सुनाती थी, अच्छी अच्छी बातें भगवान के बारे बताती थी। तो सालवेग जैसे जैसे बड़े हुए तो समझो उन्होंने भक्ति की, भजन किया, कथा सुनी, भगवान के चरित्र सुने, वो भगवान से प्रेम भी हो गया। बोलो जय श्री कृष्ण। यही तो लाभ है कथा का, कथा का यही लाभ है कि कथा सुन के ना भगवान से प्रेम हो जाता है, चाह बढ़ जाती है, दर्शन की प्यास बढ़ जाती है। अभी कल हम चर्चा कर रहे थे कि अभी संगत के साथ वृंदावन जाने का मौका शायद मिलेगा भगवान की कृपा से। वृंदाकाश भैया उन्होंने तैयारी की, तालियां भले आप पहले बजा लो, फिर आपको अच्छी बात बता रहा हूं, है ना। तो मैं यही सोच रहा था कि जब से हम भक्तमाल कर रहे हैं ना, तो भक्तमाल पढ़ने का अवसर मिला, दूसरे संतों की भी हम कथा सुनते हैं, तो हमने ठाकुर जी की, जितने भी भगवान वृंदावन में विराजमान है, चाहे बाके बिहारी हो, राधा वल्लभ हो, राधा रमण लाल हो, जितने भी प्रभु के सुंदर स्थान है, उन सब की हमने कथा सुनी है कि कैसे प्राकट्य हुआ, कैसे भक्तों ने भगवान को वहां पर प्रकट किया अपने भक्ति से, प्रेम से। आज तक हम 11-15 बार होके आए वृंदावन, पर अभी जो जाएंगे ना तो मुझे लगता है प्यास और बढ़ गई है दर्शन करने की। ये हकीकत बात है। क्यों? क्योंकि कथा सुनी है। पहले ये कथा नहीं सुनी थी कि भगवान का प्राकट्य कैसे हुआ, या सुनी भी थी तो बस 2 मिनट की सुनी होगी जल्दी जल्दी में, पर जब खुद पढ़ी, खुद संतों के मुख से सुनी, तो अब लगता है अरे अब अगर हम राधा वल्लभ जी जाएंगे तो बड़े पावन दर्शन होंगे। अब हम बाके बिहारी जी जाएंगे तो वैसे दर्शन नहीं होंगे जो 11-15 बार पहले हुए, इस बार अलग होंगे। बोलो जय श्री कृष्ण। ये कोई मैं अपनी बात नहीं बता रहा हूं, ये केवल मैं आपको कथा की महिमा बता रहा हूं कि कथा में इतनी शक्ति है कि वो हमारा प्रेम बढ़ाती है, वो हमारा भाव बढ़ाती है।
बोलो जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। और कोई बात नहीं भैया। तो सालवेग जी बचपन से उन्होंने भगवान जगन्नाथ की कथा सुनी। एक दिन अपनी माता से पूछ लिया, अम्मा बचपन से जिसकी कथा सुनाती है वो भगवान के कभी दर्शन कराएगी, कभी वो भगवान दिखाएगी भी, कभी भगवान मुझसे मिलने आएंगे, मुझे दर्शन देंगे, या मैं कभी भगवान के दर्शन कर पाऊंगा? तब माता रोने लगी। उसने कहा, बेटा मैं क्या करूं, तुम्हारे पिताजी जो हैं मुसलमान हैं और उनका जाना, उनके परिवार का जाना, प्रवेश वहां निषेध है, मंदिर में हमको जाने नहीं देंगे। चलो जाने दे भी दे किसी कारण, पर तुम्हारे पिताजी भगवान को मानते नहीं, वो बड़ा गुस्सा करेंगे, मुझे तो नहीं लगता तुम्हें जाने देंगे। ओ सालवेग जी रोने लगे। अब उम्र बड़ी हो गई, रोने लगे। एक बार की बात, रोते रोते माता को कहते, अम्मा ये इतनी सारी भीड़ हमारे गांव से कहां जा रही है? बोलो जय श्री कृष्ण। ये इतनी भीड़ कहां जा रही है? तो माता ने कहा, बेटा आज रथ यात्रा का पावन दिन है, ये सब वहीं जा रहे हैं रथ यात्रा में शामिल होने। बोले उसमें क्या होता है? बोले उसमें भगवान जगन्नाथ अपने मंदिर से बाहर निकलते हैं, रथ पे उनको विराजमान करते हैं और वो नगर भ्रमण होता है, जबरदस्त लाखों की भीड़ आती है, रथ यात्रा होती है। अच्छा, ये सब वहीं जा रहे हैं? हाँ। सबको भगवान दर्शन देंगे? हाँ हाँ। मुझे नहीं देंगे? बोलो जय श्री कृष्ण। अब मुझे नहीं देंगे? तब माता ने उस दिन कह दिया, बेटा अगर तुझे इतनी प्यास है दर्शन की तो तू मुझसे क्यों कहता है? भगवान जगन्नाथ से ही कह, उन्हीं को प्रार्थना कर, वो तेरी प्रार्थना जरूर सुनेंगे। अच्छा फिर मुझे जाने का मौका मिलेगा? तब माता ने बड़ी बात कह दी, कहा बेटा तुझे जाने का मौका मिले चाहे न मिले, तेरा प्रेम सच्चा होगा तो भगवान जगन्नाथ तेरे पास खुद आ जाएंगे। वो खुद ही कोई ना कोई व्यवस्था कर देंगे, तू बस प्रेम से पुकार कर उनको, प्रेम से बुला। तब जिस तरफ जगन्नाथपुरी की दिशा थी उनके गांव से, जिस तरफ भगवान का मंदिर था, उस तरफ देखकर, मंदिर नहीं दिख रहा सालवेग को, अपने घर की छत पर खड़े होकर मंदिर की तरफ हाथ जोड़कर अपनी उड़िया भाषा में उन्होंने प्रार्थना की। बोलो जय श्री कृष्ण। अपने उड़िया भाषा में उन्होंने बड़ी सुंदर प्रार्थना की है कि मुझे दर्शन दो प्रभु, मुझे दर्शन दो। हे प्रभु, हे घनश्याम, मैं आपकी राह में बैठा हूं, आपकी प्रतीक्षा में बैठा हूं, मुझे दर्शन दो। बड़े भाव से रोकर प्रभु को पुकार की। बोलो जय श्री कृष्ण। चलो उड़िया भाषा में नहीं तो हम हिंदी भाषा में तो कह सकते हैं भगवान को, मेरे प्रीत के परम आधार हरि, आ जाओ एक बार, मेरे प्रीत के परम आधार, आप भी बोलो, हरि आ जाओ एक बार, मेरी विनती है बारंबार, ओ हरि आ जाओ एक बार, मेरी विनती है बारंबार, ओ हरि आ जाओ एक बार। भाव से बोलो, मेरे प्रीत के परम आधार, ओ हरि आ जाओ एक बार, मेरे प्रीत के परम आधार, ओ हरि आ जाओ एक बार, ओ हरि आ जाओ, हरि आ जाओ, हरि आ जाओ, हरि आ जाओ, मेरी विनती है बारंबार, बोलो ओ हरि आ जाओ एक बार, मेरी विनती है बारंबार, ओ हरि आ जाओ एक बार। ऐसी प्रार्थना की उन्होंने अपनी भाषा में। बोलो जय श्री कृष्ण। बड़े प्यार से रोते रोते
गा रहे थे कि प्रभु दर्शन दो, भगवान दर्शन दो। प्रभु मैं भी तो आपका भक्त हूं, क्या मेरा यही गुनाह है, यही अपराध है कि मैं एक मुसलमान परिवार में हूं तो मैं आपका दर्शन नहीं कर सकता? मुझे दर्शन दो। आज बड़ी प्यास उमड़ उठी साल बेग की। बड़े भाव से उन्होंने जब भगवान को पुकारा, वहां रथ यात्रा की तैयारी हो गई, लाखों लोग आए। सबसे पहले सुभद्रा जी का रथ उनमें विराजमान करके और रथ आगे बढ़ा, फिर बलराम जी का रथ आगे बढ़ा। तो भगवान जगन्नाथ को जब विराजमान किया रथ में, तो पता है आपको, भगवान का रथ खींचने के लिए 100-200 आदमी नहीं लगते भैया, हजारों लोग लगते हैं। वो पीछे से अलग धक्का लगाते हैं, आगे से रस्सी अलग खींचते हैं, हजारों लोग सब आए भगवान का रथ खींचने के लिए। भगवान का रथ आगे ही नहीं बढ़ा। बोलो जय श्री कृष्ण। रथ आगे नहीं बढ़ा। फिर से कोशिश की और 1000 लोग और जोड़ लिए, बोले आओ भैया भक्त जी सब आओ, आज लगता है भगवान थोड़े हट्टे कट्टे लग रहे हैं, भगवान ने लगता है ब्रेकफास्ट अच्छा किया होगा और भगवान थोड़े भारी हो गए, आओ भैया ताकत लगाओ। सब गए, सबने ताकत लगाई पर रथ नहीं हिला। 1 घंटा 2 घंटा हो गया, रथ वहीं खड़ा रहा, बाकी रथ आगे बढ़ रहे हैं धीरे धीरे, भगवान जगन्नाथ का रथ वहीं रुक गया। तब पुजारी जी समझ गए, संत जी वहां जो थे वो समझ गए, बोले नहीं भैया कुछ तो गलती हुई है हमसे, कुछ तो अपराध हो रहा है जो भगवान जगन्नाथ जी आगे नहीं बढ़ रहे। तब वहां के जो राजा थे वो भगवान के बड़े भक्त थे, वो भगवान के चरणों में गए, रथ पर चढ़े, भगवान के चरणों के पास, भगवान के चरणों को स्पर्श करके भगवान के चरणों में बैठकर और धीरे से भगवान से पूछा, जय जय कोई गलती हो गई, कोई अपराध हो गया है जो आप आगे नहीं बढ़ रहे, रथ आगे नहीं बढ़ रहा, कृपा करो प्रभु, अगर कोई गलती हुई है तो क्षमा करो, आप बताओ हम सुधार करें। तब भगवान जगन्नाथ ने धीरे से आवाज दी, बोले महाराज राजा साहब, वैसे तो हर साल रथ यात्रा पर लाखों की भीड़ आती है, आज मुझे कोई नहीं दिख रहा। वैसे तो रथ यात्रा पर हजारों की भीड़ आती है, लाखों की भीड़ आती है, आज मुझे कोई नहीं दिख रहा, रथ आगे कैसे बढ़ाऊं? राजा ने कहा, महाराज प्रभु जी कमाल करते हो, जहां देखो वहां तक लोग हैं, इतनी दूर दूर तक लोग हैं, लाखों लोग आए, आपको दिख नहीं रहे? बोले नहीं नहीं मुझे तो कोई नहीं दिख रहा। बोले प्रभु ऐसा तो हो नहीं सकता, आप ही राज बताओ क्या बात है। तब भगवान ने कहा, भैया ये जो भी आए हैं ना, उन सबका प्रेम बहुत थोड़ा है मेरे एक भक्त के प्रेम के सामने। बोलो जय श्री कृष्ण। वो जब आएगा ना तब रथ आगे बढ़ेगा। उसकी बड़ी इच्छा है कि मैं जाकर भगवान जगन्नाथ के दर्शन करूं, रथ यात्रा पर मैं भी शामिल हूं, मुझे कब भगवान के दर्शन होंगे। उसे आने नहीं मिल रहा तो हमें जाने नहीं मिल रहा। बोलो जय श्री कृष्ण। प्रभु आप आज्ञा करो, राजा ने कहा आप आज्ञा करो, आप जो कहेंगे जैसा कहेंगे वैसा हो जाएगा। भगवान ने कहा एक काम करो, पहले मेरे भक्त साल बेग को लेकर आओ, जल्दी मेरे पास ले आओ। जब वो इस रथ पर आकर बैठेगा तो ये रथ अपने आप हल्का हो जाएगा, फिर रथ आगे बढ़ जाएगा। उसको ले आओ, जल्दी ले आओ। और राजा ने अपने घोड़े दौड़ाए, सैनिकों को भेजा, कुछ संत आदि भी गए साल बेग के यहाँ। देखा तो छत पर खड़ा था साल बेग, रो रहा था, अरे ओ भैया नीचे आओ जल्दी। साल बेग नीचे आए, बोले क्या हो गया? बोले जल्दी चलो, तुम्हारे कारण भगवान जगन्नाथ का रथ रुक गया है। बोलो जय श्री कृष्ण। साल बेग रोने लगे, उनको ले आए, घोड़े पर बिठाया, सीधा जहां जगन्नाथ रथ यात्रा चल रही थी वहां लेकर आए। अब जैसे जैसे रथ की एक एक वो सीढ़ी चढ़ रहे हैं तो उनको लग रहा है कि मेरा जीवन सफल हो रहा है। बोलो जय श्री कृष्ण। अभी तक भगवान के दर्शन किए नहीं, कभी उन्होंने देखा नहीं भगवान कैसे दिखते हैं, बस सुना है माता की कथाओं में। ये कथा की महिमा चल रही है भैया, केवल माता ने जो कथा बताई थी वो कथा में सुना था कि भगवान गोल गोल से, बड़ी बड़ी भगवान की आंखें। अब एक एक जब सीढ़ी चढ़ रहे हैं तो धीरे धीरे भगवान के दर्शन हो रहे हैं। बोलो जय श्री कृष्ण। जैसे ही भगवान जगन्नाथ के सामने आए तो सब संतों ने दर्शन किया। भगवान जगन्नाथ के हाथ ना ऐसे ऐसे भगवान खड़े, भगवान जगन्नाथ के हाथ ऐसे। आज जब संतों ने देखा, जैसे ही साल बेग अंदर आया तो भगवान के चेहरे पर मुस्कुराहट आ गई। बोलो जय श्री कृष्ण। और बड़े तजुर्बे, बहुत अजीब बात भी देखने मिली, बहुत गजब की बात देखी कि इधर साल बेग रो रहा था और वहां भगवान जगन्नाथ की आंखों में भी आंसू थे।
संतों ने देखा तो सब संत भी रोने लगे। आज कोई नहीं देख रहा कि वो मुसलमान है कि क्या है, कौन सी जाति का है, नहीं। आज केवल यही देख रहे हैं सामने भगवान है, उनका भक्त खड़ा है। और सालवेग ने भगवान के दर्शन किए, चरणों में दंडवत जब भगवान को प्रणाम किया तो कहते हैं सालवेग फिर उठे नहीं, बस भगवान के उसी रथ में ही उन्होंने अपने शरीर का त्याग कर दिया, प्राणों का त्याग कर दिया। बोलो जय श्री कृष्ण। वो जैसे ही रथ पर चढ़े तो रथ आगे बढ़ने लगा, सबने रथ यात्रा की मौज की। कुछ संत भक्त गए और जाकर सालवेग की समाधि बनाई। रास्ते पर आज भी समाधि है, जहां जगन्नाथपुरी से रथ यात्रा निकलती है ना, उस रास्ते पर आज भी भक्त की वो समाधि बनी हुई है सालवेग। आपको बताऊं, संत महात्मा बताते हैं हर साल, अभी जुलाई में मेरे ख्याल से रथ यात्रा निकलेगी, फिर जब रथ यात्रा निकलती है ना तो भगवान जगन्नाथ का रथ सालवेग के समाधि के सामने आकर 2 मिनट रुक जाता है। बोलो जय श्री कृष्ण। कोई कितनी भी कोशिश करे आगे बढ़ाने की, वो रथ 2 मिनट वहां पर रुक जाता है। क्यों रुकता है? संत कहते हैं उसकी समाधि के सामने रुककर भगवान जगन्नाथ अपने भक्त को याद करते। बोलो जय श्री कृष्ण कि ये मेरा प्यारा भक्त था जिसने मुझे प्रेम से पुकार की थी। बोलो जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। ऐसे सालवेग और ऐसे भगवान, ऐसे करुणा करते हैं भगवान अपने भक्तों पर। इनके जीवन की एक और छोटी घटना आती है कि इनके भगवत दर्शन से पहले की बात है, इनको एक बार सर पर चोट लग गई। ध्यान देना, ये पहले युद्ध में जाते थे अपने पिता के साथ, तो सर पर कुछ चोट लग गई, काफी दिन से ठीक नहीं हुई। हकीम वैद्य सब हार गए। माता ने कहा भगवान जगन्नाथ को प्रार्थना कर, वही ठीक करेंगे, वो जगत के नाथ हैं, सबकी पालना वही करते हैं, तेरा दर्द भी वही ठीक करेंगे। ठीक है माता, कितने दिन में करेंगे? तब माता ने स्वाभाविक कह दिया 12 दिन में कर देंगे। बोलो जय श्री कृष्ण। माता ने कह दिया 12 दिन में कर देंगे जी। ना घर में कोई नंडो वंडो के बुखार थे तो सब डॉक्टर ठही वेंदा आहिनि, अरे चिंता न कर 4 ॾींहंनि में ठीक थी वेंदे। वो 4 ॾींहं जो कॾहिं 40 भी थी वेंदा आहिनि। चओ हरे राम। माता ने स्वाभाविक कह दिया जगन्नाथ ठीक करेंगे, 12 दिन में कर देंगे। अब रोज प्रतीक्षा करे कि भगवान ठीक करेंगे, दिन ब दिन बढ़ते जाए दर्द, बहुत पीड़ा हो, बहुत पीड़ा हो। 11 दिन हो गए पर ठीक नहीं हुआ। अब रात को सोते समय भगवान जगन्नाथ को उसने प्रार्थना की, बोले प्रभु 11 दिन हो गए, मेरी अम्मा ने, माता ने कहा था 12 दिन में भगवान ठीक करेंगे, कल आखिरी दिन है, ठीक करते हो तो ठीक है भगवान, नहीं तो ये पीड़ा मुझसे सहन नहीं होती, मैं आत्महत्या कर दूंगा। बोलो जय श्री कृष्ण। आत्महत्या कर दूंगा। और कह के सो गए। भगवान का नाम जाप करके रात को भगवान सपने में आए। बोलो जय श्री कृष्ण। भगवान सपने में आए, सपने में भगवान का दर्शन हुआ। भगवान साथ में ना एक मलहम लेके आए। देखो भैया, सबके बड़े डॉक्टर को भी ये सब करना पड़ता है, वो चाहे तो अपने एक इशारे से ठीक कर सकते हैं, पर भगवान एक साथ में मलहम लेकर आए, कुछ लेप लेकर आए, और सपने में ही भगवान ने क्या किया, सालवेग के मस्तक पर लगाया। ये सब वो सपने में देख रहा है कि भगवान आए हैं और वो जो लेप लेकर आए हैं और अपने हाथों से मेरे मस्तक पर लगाकर भगवान कह रहे हैं तू चिंता मत कर, मैं बैठा हूं, ठीक हो जाएगा। ये कहकर भगवान अंतर ध्यान हो गए। सुबह जब नींद खुली सालवेग की तो देखा कि वाकई सर पर लेप लगा है और मर्ज ठीक हो गया है, दर्द ठीक हो गया पूरा। तुरंत उठे, माता को बताया, माता ऐसी ऐसी बात है, मैंने रात को सपने में देखा, सुबह उठा तो लेप लगा था और भगवान ठीक करके गए। तब माता रोने लगी और कहने लगी बस ये देख, आज भगवान तुझे दर्शन दिया है, भगवान ने सपने में तेरा प्रेम बढ़ाने के लिए, अब तू और भजन करना। फिर तो और भजन किया उन्होंने। बोलो जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हम भी भगवान का भजन करें साथ संगत जी। आज भक्तमाल कथा का पहला दिन भाई, और समय भी अब पूरा हो गया है। आपने कथा का लाभ लिया, आपको आनंद आया भाई? बढ़िया बढ़िया। अब जो ताली बजा रहे हैं वो कल 9 बजे हमको यहीं पे मिलना, ठीक है? करेक्ट 9 बजे। आज तो हम बलियार जाएं आप पर,
हम 10 मिनट पहले आए पर काफी संगत बैठी थी, काफी संगत बैठी थी जो इंतजार कर रहे थे, और जो कथा के पहले आए, जो कथा की महिमा समझते हैं, जो कथा की कदर करते हैं, जो कथा की मर्यादा रखते हैं, सत्संग की मर्यादा रखते हैं, जो कथा से प्रेम करते हैं ना, कन्हैया उनसे प्रेम करते हैं। बोलो जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। वैसे तो हम जहां भी कथा कीर्तन करते हैं तो आखिरी दिन पर या आखिरी में उनका नाम लेते हैं, जिन्होंने आयोजन करवाया होता है उनको संगत की आशीर्वाद दिलवाते हैं। पर भैया सेवादारियों ने मिलकर इतना सुंदर आयोजन कथा का किया है, आज पहले दिन से आप उनको आशीर्वाद दो। सबने मिलकर किया है भाई। बाबा आनंद राम सेवा समिति के जो सेवादारी हैं, बड़े प्यारे सेवादारी, बड़ा उन्होंने सुंदर आयोजन किया है। तो आप उनकी अरदास करना, उनके लिए प्रार्थना करना कि भगवान उनको खूब भक्ति सेवा दे। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। और दरबार के सेवादारी हमारे बलदेव भैया और हमारी माता मंजू मंगलानी, तिनकी शादी की वर्षगांठ है भाई, उनको भी आशीर्वाद दो। भगवान की सदा कृपा बनी रहे, खूब कृपा, खूब मेहर रहे। आइए मिलकर भाई अब कीर्तन करें प्रेम से, भाव के साथ, और फिर कथा को, आज की कथा को यहाँ विराम दें। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। साथ संगत जी, बाहर सेवादारियों ने व्यवस्था भी की है स्टॉल की, भक्तमाल कथा भी आपको मिल जाएगी, रामायण भी मिल जाएगी और तुलसी माला आदि सब मिल जाएगी, तो जरूर जरूर लाभ लीजिएगा। जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण। मिलकर प्रेम के साथ केवल 2 मिनट कीर्तन करिए। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद। खड़े होकर राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। जय जय गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे। जय गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। ओ कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। हे कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। हाँ कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। गोपाल राधा कृष्ण गोविंद। राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोविंद 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 राधे। जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे राधे नंदलाल राधे 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 श्याम राधे। गाओ राधे 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 राधे। गाओ राधे 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 राधे।
राधे 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 जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। आइए मिलकर आरती कर ले प्रेम के। ओम हाँ तैयार है भाई। आरती कुंज बिहारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की। गले में वैजंती माला माला बजाए मुरली मधुर बाला बाला। श्रवण में कुंडल झलकाला झलकाला। नंद के आनंद नंद लाला नंद लाला। नंद के नंद मोहन ब्रज चंद हे परमानंद। राधिका रमण बिहारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की। गगन सम अंग कांति काली काली। राधिका चमक रही आली आली। लतन में ठाणे बनमाली बनमाली। भ्रमर से अलग कस्तूरी तिलक चंद्र से झलक। ओ ललित छवि श्यामा प्यारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की। कनक में मोर मुकुट बिन से देव का दर्शन को तरसे तरसे। गगन सो सुमन राशि बरसे बरसे। बजे मोर संग माधुर मृदंग ग्वालिनी संग। अतुल रति गोप कुमारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की। जहाँ से प्रकट भई गंगा गंगा। सकल मन हरिणी श्री गंगा गंगा। स्मरण ते होत मोह भंगा भंगा। बसी शिव शिव जटा के बीच हरे अध की चरण छवि श्री बनवारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की। चमकती उज्ज्वल तट रेणु रेणु। बज रही वृंदावन वेणु वेणु। चहूँ दिस गोप ग्वाल धेनु धेनु। हसत मृदु मंद चांदनी चंद कटत भव फंद। तेर सुन दीन दुखारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की। श्री गिरधर कृष्ण मुरारी की। श्री गिरधर कृष्ण मुरारी की। बोलो वृंदावन बिहारी लाल की सद्गुरुदेव भगवान की जय जय श्री राधे। नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। जय श्री कृष्ण।